मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे प्रोग्राम ॾाप जा ॾस में इमदाद अली ओढो अवां खे भली कार चवां थो। सामाइन, जीअं सिंध मुहाज़ पारां सखर में सिंध जे बावकार ऐं आला किरदार जे मालिक शहीद अल्लाह बख़्श सूमरो जी यादि में प्रोग्राम थी गुज़रियो। हिन प्रोग्राम जी सदारत सेक्रेटरी जनरल हाशिम खोसो कई। शहीद अल्लाह बख़्श सूमरो जे किरदार बाबति अब्दुल ख़ालिक जोणे जो चेयरमैन जीअं सिंध मुहाज़ लेक्चर ॾिनो। हिन मौक़े ते कामरेड ज़िया भट्टी, शबीर समेजो, कामरेड मालिक खोसो, कामरेड गुलशेर शर ऐं कामरेड फैज़ सूमरो जन तकरीरूं कयूं। सामाइन, प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। दोस्तो, अॼु असीं हिकु अहिड़े अरॾे ऐं बहादुर किरदार खे यादि करे रहिया आहियूं जेको असांजी तारीख़ में ऐं असांजी हलचल में तमामु घणे वक़्त खां हिकिड़ो विसारियल वर्क आहे। शाबस आहे कुझु दोस्तनि खे जेके वक़्त ब वक़्तु उनखे यादि कंदा था अचनि। आउं सम्झां थो शख़्सियतुनि खे यादि करण सां उन दौर जी तारीख़ ते नज़र पवे थी ऐं उहा तारीख़ असांजी अॼु जे हालतुनि ऐं अॼु जी जेको आहे सियासत में हिकिड़ो रहनुमाई वारो जेको आहे किरदारु अदा करे थी। इन हवाले सां उन्हनि शख़्सियतुनि खे यादि करणु ज़रूरी थियो वञे। शहीद अल्लाह बख़्श सूमरो पंहिंजे मिडिल क्लासी हुजण सां सिंध जे उन वक़्त में जॾहिं तमामु जागीरदारी ऐं क़बाइली समाज जो सियासत ते तमामु वॾो जेको आहे उहा छाप हुई, उन में पंहिंजे लाइ माण्हुनि में जॻह पैदा करणु उहा हुन जी सियासत सां कमिटमेंट हुई, जंहिंजे करे हुन न सिर्फ़ु माण्हुनि में जॻह पैदा कई पर उन सियासत में बि जेको आहे हू निमाया पाण खे उन रखियो। ऐं उन में हू किथे बि जॾहिं असां उन जी तारीख़ ते नज़र विझूं था त किथे बि हू जेको आहे पंहिंजी सियासत जे हवाले सां उर्दू जो लफ़्ज़ आहे डगमगाइण, हू किथे बि नज़र अहिड़ी सूरत हाल में नथो अचे। हू सेक्युलर सियासतदान हुयो ऐं न विकामण वारो किरदारु हुयो। जेकॾहिं असां उन वक़्त जी जेको आहे सिंध जी सियासत में जीअं दोस्त असांजे चाचड़ साहिबु ॿुधायो त हिते जेके ॿिया सगारा किरदार हुआ उहे बि
उन जा ॿां ॿेली ऐं साथारी हुजनि हा त अॼु सिंध जी जेकी आहे सूरत हाल मुख़्तलिफ़ हुजे हा। पर इहा सिंध जी ऐं बदकिस्मती त सिंध सां लफ़्ज़ इस्तेमालु नथो करे सघां, त इहा सिंध जी सियासत जी बेहसी हुई जो असां उन वक़्तु सही नमूने सां पंहिंजी वाट जेको आहे जोड़े न सघियासीं, जंहिंजे करे अॼु बि असीं जेको आहे उहो हिकिड़ी बाट में गुज़ारियूं पिया। छाकाणि त उहा लाट असां जेकी उन वक़्तु उभरी ऐं साम्हूं आई हुई उहा असां पंहिंजे हथनि में न झलीसूं। असां वटि अॼु बि जेकी सूरत हाल आहे उहा उन ई दौर खां का एॾी मुख़्तलिफ़ कोन्हे। असांखे कोशिशि इहा हुजणु घुरिजे त असीं माण्हुनि खे पाण सां जोड़ियूं। असां सुठा कैटेक आहियूं, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त असां में एहतिसाब जो अमल जेको आहे उहो ॿियनि क़ौमुनि जे हिसाब सां वधीक जेको आहे तेज़ आहे, ऐं असां उहो ख़ासि तरह सां पंहिंजे दोस्तनि जो एहतिसाब तमामु जेको आहे बेरहमाना नमूने सां एहतिसाब कंदा रहंदा आहियूं, जंहिंजे करे जोड़ण वारो जेको अमल आहे उहो असां में ॾाढो जेको आहे कमज़ोर असांजो जेको आहे पासो आहे। एहतिसाब हुजणु घुरिजे, हर समाज जे सिहतमंद जिस्म जे लाइ ज़रूरी आहे त उहो एहतिसाब हुजणु घुरिजे, पर उहो डॉक्टर जी उन निश्तर जी हुजणु घुरिजे जेका उन मां ज़हरीला मादा जेके आहिनि उन सां विञायल हिसे खे जेको आहे उहो कटे ऐं जुदा करे, पर उहा निश्तर न बणिजी वञूं जेका हिक ॿिए खे झीर ॾियण ऐं तकलीफ़ ॾियण जो सबबु बणिजे। त अॼु जी सियासत में असीं जॾहिं नज़र करियूं था त असां उहा निश्तर घणो असांखे महसूसु थिए थी त असां वटि उहा निश्तर आहे जेका हिकिड़े सिहतमंद जिस्म खे बि जेको आहे झीर ॾिए थी पई। जोड़ण जे लाइ इहो बि ज़रूरी कोन्हे त असीं जेको आहे पंहिंजा उसूल सभु जेको आहे हिकु पासे रखी ऐं सिर्फ़ु जोड़ूं। असांखे पंहिंजे नज़रियनि ऐं पंहिंजी सोच ऐं पंहिंजी फ़िकिर सां गॾु जेको आहे वाट ठाहिणी पवंदी, पर उन में इहा बि गुंजाइश रखणी पवंदी त जेकॾहिं को कुझु बि बुनियादनि ते कुझु बि पॉइंटुनि ते जेकॾहिं असां सां को जुड़े थो त असां उनखे साण वठी हलूं। इहा ई उन वक़्त जी जेको आहे सियासत जी ज़रूरत हुई ऐं अॼु जी पिणु जेको आहे ज़रूरत आहे। शहीद अला बख़्श सुमरो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु हो ऐं उन ते असांजे काफ़ी जेको आहे दोस्तनि हाणे कमु कयो आहे, जंहिंमें साईं ख़ालिक जूनेजो साहिब बि आहे। उन बि जेको आहे शहीद अला बख़्श ते जेको आहे मुसलसिल प्रोग्राम करण या पंहिंजी लिखणियुनि में उन ते जेको आहे कमु थिए पियो। त इहो जॾहिं असां उन्हनि खे पढ़ूं था त असां ॾाढो हिकिड़ो वज़ीर आज़म ऐं हू न हुजे, असां ॾिसूं त उन्हनि माण्हुनि में केतिरी हद ताईं हिकिड़ो माणपो हुयो जंहिंजे करे हू माण्हुनि जा मक़बूल जेको आहे किरदार आहे अॼु ताईं हू यादि कया वञनि था। असांखे पंहिंजी सियासत में ओड़नि किरदारनि खे हिमथाइणो पवंदो ऐं ओड़नि ई किरदारनि खे अॻिते वठी हलणो पवंदो, तॾहिं असां हिकिड़ो सही गस ते जेको आहे सही गस अख़्तियार करे सघंदासूं। ऐं सभिनि जी महिरबानी, असां सभई जेको आहे ॿुधणु चाहींदासूं पंहिंजे दोस्तनि खे। ऐं सभिनि जी महिरबानी। महिरबानी साईं फैज़ सुमरा साहब, जागरता फोरम सखर जागवान। हिकु किताब जे मुआग में न्यास हमायूनी जेको आहे लिखियो आहे 20 जून 1999 ईस्वी ते नंढो टुकड़ो दोस्तनि सां शेयर करणु चाहींदुमि। अला बख़्श त असुल खां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हो ऐं हिन मुसलत अंदेश लीडरनि वांगुरु न बल्कि गैरतमंद सियासतदाननि जियां धारियनि हुकुमरान जो को लिहाज़ नथे रखियो, जंहिंजो सबूत पहिरियों भेरो इक़्तिदार में अचणु शर्त मौलाना अब्दुल्लाह सिंधीअ जी जलावतीनी ख़तमु करे संदसि आजियां जे लाइ सी पोर्ट ते पहुचणु, वरी पिछाड़ीअ में पाणो ॼाण अंग्रेज़नि खे लक़ब वापसि करणु, जंहिंमें संदसि वज़ारत बि ख़तमु थी वई। उनखां पोइ मां वतन दोस्त फोरम जे अॻुवान कामेड गुलशेर शहर खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे ख़्यालनि इज़ार कयो। कामेड गुलशेर शहर।
कामरेड साईं ख़ालिक साहिबु असां जॾहिं स्टूडेंट हूंदा हुआसीं GSN में हूंदा हुआसीं तॾहिं बि लीडर हूंदो ऐं अॼु बि उहो साॻियो ई आहे। हाशिम साईं बि मुख़्तलिफ़ जॻहनि ते हिते साम्हूं जेके वेठा आहिनि उन्हनि में 99% उहे साॻिया माण्हू आहिनि। असांखे पंहिंजो पाण खे सभिनी तनज़ीमुनि खे इहो जाइज़ो वठिणो पवंदो त आख़िर रड़ियूं त रुॻो पंहिंजे मुंहुं कयूं था, माण्हुनि वटि असां छो नथा वञूं पिया? जेकॾहिं असां माण्हुनि वटि नथा वञूं जंहिंजे करे माण्हू असां सां गॾु न आहिनि, असां सां वॾो वयल इहो आहे त असां वटि दानिश्वरनि जा हज़ारे आहिनि। प्रोग्रेसिव असांजो जेको साईं वारनि ठाहियो आहे कमेटी, उन में बि 7-8 पार्टियूं आहिनि। अफ़सोस सां इहो थो चवणो पए त उन 7-8 पार्टियूं जॾहिं गॾियल एहतजाज कनि थियूं त 100 माण्हू बि न आहिनि। इहो छा आहे? तव्हां सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि करण लाइ निकिता आहियो, तव्हां सां माण्हू बि कोन्हनि, तव्हां छा कंदव? कहिड़े नमूने तव्हां आज़ादी वठंदव? मुंहिंजी तनक़ीद आहे असां पंहिंजो पाण ते बि, मां इन करे पंहिंजो पाण ते तनक़ीद कयां थो त असां बि कंहिं सियासी पार्टी सां वाबस्ता आहियूं जेके हींअर न आहियूं, पर असां बि ओतिरो ई ज़िम्मेवार आहियूं जेतिरो उहो ॿियो आहे। त हीअ असां काॾे था वञूं पिया? कंहिंजी एजेंडा ते था असां कमु कयूं पिया? 50 पार्टियूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं उन 50 पार्टियुनि में जेको आहे उहो टांगे ते वेहण जेतिरा माण्हू बि कोन्हनि हिकु पार्टी में। असांखे इहो संजीदगीअ सां सोचणो पवंदो। असां कल्ह 2 ॾींहं हिकु हफ़्ते खां वठी करे पठाणनि जो हिकिड़ो आहे पशीन ख़ान, उन ते तमामु वॾी तनक़ीद आहे त साईं उहो कराची में छो थो अचे पियो। हुन कराची में असांखे बि सख़्तु एतिराज़ु आहे हिन ते त सिंध जी वहदत जे ख़िलाफ़ु जेको ॻाल्हाईंदो असीं हुनखे ॻाल्हाइण जी बि इजाज़त न ॾींदासीं ऐं असां बर्दाश्त बि न कंदासीं। पर असां पाण ते तनक़ीद यादि था कयूं त असां कराची में उन जेतिरा माण्हू छो नथा गॾु करे सघूं? हलो कराची में असांजा माण्हू नथा गॾु थी सघनि त हैदराबाद में छो नथा गॾु थी सघनि? सखर में छो नथा थी सघनि? लाड़काणे में छो नथा थी सघनि? दादू में छो नथा थी सघनि? वाज़े ॻाल्हि इहा आहे त असां ॻाल्हियूं कयूं था पिया पर अवाम में नथा वञूं। अवाम में जेकॾहिं वञूं, अवाम सां असांजो बहस थिए, अवाम सां डिस्कस थिए ऐं अवामी मसइलनि ते जेकॾहिं अवाम जी असां मतिलबु उन्हनि जी एजुकेशन कयूं, उन्हनि खे सम्झायूं, अॼु जे मसइलनि ते असां उन्हनि सां ॻाल्हायूं। हर को पंहिंजी पुराणी रसीअ खे ॿधियूं, हथ ॿधियूं, मज़बूत बीठो आहे। हिकिड़ा था चवनि त बाबा मार्क्सम ज़िंदाबाद, हिकिड़ा था चवनि क़ौमी आज़ादी ज़िंदाबाद, हिकिड़ा था चवनि NGO ज़िंदाबाद, हिकिड़ा था चवनि बाबा रसूल बख़्श भली जो ज़िंदाबाद। बाबा माण्हू ज़िंदाबाद तव्हां कयो न। जॾहिं माण्हू तव्हां सां गॾु हूंदा तॾहिं तव्हांजूं सॼियूं ॻाल्हियूं 50-60 सालनि खां इहे सभु पार्टियूं वजूद में आयूं आहिनि। अॼु ॾींहं ते हिकिड़ी काउंसलर जी सीट कोन था खटी सघनि पिया। अॼु ॾींहं ते किना धप थींदड़ नज़रनि जा माण्हू, उहे माण्हू जिन खे असां ॾिसण बि पसंदि न कंदासीं, अॼु उहे माण्हू इलेक्शन खटनि था। इलेक्शन पाण कोन था खटनि पिया, इलेक्शन माण्हू उन्हनि खे ॾियनि था, माना माण्हुनि खे अट्रैक्ट कनि था पिया। असां था चऊं पिया त असां माण्हुनि खे छो नथा अट्रैक्ट कयूं, छो नथा असां माण्हुनि खे मुनज़म कयूं? उहो सबबु इहो आहे त माण्हू ॾिसनि था त हीअ कल्ह बि ईअं हुआ, पाण में बि हिकु हंधि इहा हिकिड़ी वॾी मुनाफ़िकी आहे त हिकु जॻह ते असां जुलूस में त शामिलु हूं, वरी जॾहिं ॿाहिरि निकिरूं था पिया त हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ईअं गारनि जा वसकारा लॻा पिया आहिनि। मां इहा ई हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त अचो माण्हुनि ॾे हलूं, अचो हीउ प्रोग्राम माण्हुनि जे सम्झण वारा कयूं। शहीद अलाह बख़्श खे सलाम आहे। अॼु जी हालतुनि मूजिबि अॼु जा मसाला कहिड़ा आहिनि, अॼु उन्हनि खे कीअं मोह ॾिजे, कहिड़े तरीक़े सां तव्हां माण्हुनि खे गॾु खणी हलंदो, उन ते को प्रोग्राम कयो न। CPEC ते प्रोग्राम कयो, मिलिट्री ऑपरेशन ते प्रोग्राम कयो। हीअ गुम थी वियल जेके माण्हू आहिनि उन लाइ 2 नियाणियूं वतन थियूं घुमंदियूं, असां मां को आहे ई कोन। पुनल सारियो वियो, मोचड़ा लॻसि अंदरि वियो, न पुनल जी कंहिं सार संभाल न लधी। ऐं असां आहियूं वॾी क़ौम जा वॾा नुमाइंदा। असां था चऊं त असांखे उन एहतिसाब वारे अमल मां गुज़रणो पवंदो। जेकॾहिं शहीद अलाह बख़्श जा असां पोइ लॻायूं, साईं GM सर जा असां पोइ लॻायूं त असांखे माण्हुनि ॾे वञिणो पवंदो ऐं माण्हुनि खे गॾु करिणो पवंदो। पोइ माण्हुनि जी जेका मर्ज़ी हूंदी उहे माण्हू ई इनकलाब आणींदा। न को बंदूक सां तव्हांजो इनकलाब ईंदो, न को तव्हांजे ॻाल्हियुनि सां इनकलाब ईंदो, न को पुराणनि नज़रियनि सां इनकलाब ईंदो। हर शइ लाइ तव्हांखे सोचणो पवंदो। मां ॾाढो तुर्श लफ़्ज़ चवनि, जेकॾहिं कंहिं दोस्त जी हिन ते दिलि आज़ारी थी आहे त उनखां मां माज़रत थो कयां पियो, पर असांजी दिलि सड़े थी पई ऐं सड़ियल दिलि जो इहो आवाज़ु आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं कामरेड गुलशेद शर साहिबु। उनखां पोइ असां साम्हूं स्टेज ते वेठल दोस्तनि मां कामरेड बाल खोसे खे सॾींदासीं त अची पंहिंजे ख़्यालनि ज़ाहिर करे। कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान जो अॻवान कामरेड बाल खोसो।
मोहतरम साथियों, GSN जियो पुरत, मां हिन मौक़े ते ख़ासि तरह दिलबर भुट्टे खे मुबारक ॾींदुसि, जंहिं GSN मुआज़ जो मुंहिंजे ख़्याल में सखर में जहिड़ो अकेलो वर्कर आहे ऐं जंहिं हिन इहे शुरूआति कई आहे प्रोग्राम करण जी, हिननि सभिनी दोस्तनि खे गॾु कयो अथसि। यकीनी तौरु फ़ैसिलो मर्कज़ जो हूंदो, पर जेको कमु आहे हितां जे सियासी कारकुन जो, दिलबर भुट्टे जो, मूंखे दिलबर में तमामु घणियूं उमेदूं हूंदियूं आहिनि, मूंखे दिलबर में तमामु घणियूं सलाहियतूं नज़र ईंदियूं आहिनि। दिलबर भुट्टो कमिटेड वर्कर आहे। अॼु जे हालतुनि में थींदो ईअं आहे त जिथे हिकिड़ो ग्रुप हुजे पार्टी जे वर्कर्स जो, त उते सियासत करणु, उते दोस्तनि सां उनखे जोड़णु थोरो आसानु हूंदो आहे। जिथे आइसोलेशन हुजे कंहिं बि वजह सां, त उते निकिरी करे पंहिंजी पार्टी जो झंडो खणी दोस्तनि खे जोड़णु, इहा दिलबर भुट्टे जी मुंहिंजे ख़्याल आहे त वॾाई आहे। ऐं मां अॼु जी शुरूआति में दिलबर भुट्टे खे सलाम थो कयां त हिन हिकिड़ी शुरूआति कई आहे। साॻे वक़्तु इहो त पाण शहीद अलाबख्श जी ॻाल्हि कयूं था पिया, उहो पंहिंजनि नज़रियनि में, पंहिंजनि सोचनि में बिल्कुलु साफ़ु सुथिरो, ऐं हुनजी जेको IQ हुयो, व्यू हुयो, उहो बिल्कुलु वाज़े हुयो। उन्हनि जे मुक़ाबले में, उन्हनि सियासी अॻुवाननि जे मुक़ाबले में जेके अॼु असांजी सियासत ते अॻुवाणी करे रहिया आहिनि, कमांड करे रहिया आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले में शहीद अलाबख्श पंहिंजनि नज़रियनि में, पंहिंजनि सोचनि में बिल्कुलु वाज़े हो। ईअं ई हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश मूंखे दिलबर लाइ इहा बि आहे त पंहिंजनि जेको पाण जेको कॾहिं कॾहिं मुल्हनि ॾे बि वञूं था, कॾहिं हेॾे बि वञूं था, पाण में वाज़े हुजूं त असां आहियूं छा, पोइ उहा खणी करे हलूं। बहरहाल ही दिलबर भलो माण्हू आहे, दोस्त आहे असांजो। शहीद अलाबख्श यकीनी तौरु तमामु वॾो माण्हू। मां सोचींदो आहियां त उहो दौरु अॻ में त हीउ जेको दौरु आहे शहीद अलाबख्श जो, उहो आलमी तौरु तमामु वॾनि उथलनि पुथलनि जो आहे। ॿ वॾियूं आलमी जंगूं साईं जे साम्हूं लॻियूं। हिते जेका सिर्फ़ बंदी आहे, जेका रुॻो हिते न, असांजे सॼे सब कॉन्टिनेंट में ऐं सब कॉन्टिनेंट खां अलावा सॼी दुनिया जे अंदरि जेका इन्हनि ॿिन्ही आलमी जंगुनि में जेका सिर्फ़ बंदी थी आहे, उहा हिकिड़ी मख़सूस क़िस्म जे उन में थी आहे। ऐं उन में जेका मार्क्सिस्ट जेका फिलासफ़ी आहे, उहा डोमिनेट रही आहे। असां वटि बि ईअं रही आहे। असांजे सब कॉन्टिनेंट में जेके इंतिहाई पढ़िया गड़ा माण्हू आहिनि, जेके इंतिहाई पढ़िया गड़ा माण्हू, पाण वटि त हीअ जेको सियासत जिन रूल पे कई, उहो फ्यूडल क्लास जा माण्हू आहिनि, जेके ॼट जाइल, जेके तारीख़ खां अणवाक़िफ़ माण्हू आहे, उहे असांजा अॻुवान रहिया आहिनि। जेके हालतुनि खे सम्झी कोन पिया करे सघिया, जिन शॉर्ट साइटेड माण्हू हुआ, उहे असांजा अॻुवान रहिया आहिनि। उन जे मुक़ाबले में हीउ जेको साईं शहीद अलाबख्श सुमरो आहे, उहो तमामु वॾो माण्हू आहे। उहो इन हवाले सां बि वॾो माण्हू आहे त हीउ उन ज़माने में जॾहिं जागीरदार अणपढ़िया ॼट जागीरदार जेके हुआ, अणपढ़िया इन सेंस में थो चवां त जिन खे तारीख़ जो, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजी हिकिड़ी परसेप्शन आहे त उन्हनि खे तारीख़ जे मुतलिक़ को डीप सेंस कोन हुयो त असां कहिड़नि हालतुनि में गुज़री आया आहियूं, कहिड़नि असांजे इन नतीजनि में कहिड़ियूं हालतूं ॿियूं जनम नी थियूं। इहो अहम न आहे त नतीजा ॾिसी करे असां माफ़ियूं वठूं, असां वञी क़बरुनि ते वञूं, असां कयूं, इहो अहम न आहे। तारीख़ तय करे छॾे थी पई त तव्हां जेको फ़ैसिला कया, उन्हनि जा नतीजा कहिड़ा निकिता। शॉर्ट साइटेड दोस्त हुया उहे असांजा। मां चवंदो आहियां त उन्हनि दोस्तनि ते तहक़ीक़ थियणु खपजे। सॼो 19वीं सदी ऐं 20वीं सदी सॼी इनकलाबनि जी सदी आहे, फ़लसफ़नि जी सदी आहे। वॾा वॾा फ़लसफ़ा आया आहिनि, वॾा वॾा माण्हू जनम वरिता आहिनि इन सदी। पर असांजा जेके दोस्त आहिनि, उहे पंहिंजे इन नंढड़े जागीरदारी उन में सर्कल में उहो रहिया पिया। उनजो लाज़मी नतीजो इहो ई निकिरणो हुयो जेको अॼु असां भोॻियूं पिया। सियासत ख़ालिद साहिबु, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, सियासत तज़ाद ते थींदी। सियासत हिकिड़ा त हालतुनि मुताबिक़ जेके जल्दी उभरी आयल तज़ाद आहिनि, उन्हनि ते बि थींदी आहे। पर सियासत तव्हांखे डीप तज़ादनि ते करणी पवंदी। जेके गहरा जेके तज़ाद आहिनि, उन्हनि खे जेसीं ताईं तव्हां उथलाए करे इनकलाबनि जे ज़रिए ऐं उनखे
तब्दील न कंदव त उहे नतीजा ईअं ई हो ॾींदा। त असां वटि जेका सियासत रही आहे पोइ सदी में, उहा ईअं मथां जे क़िस्म जा जेके तज़ाद हुआ उन्हनि मां थींदी रही आहे। त जेके डीप तज़ाद आहिनि जिन में जेके हिकिड़ा तबक़ाती तज़ाद बि आहिनि, जिन में तारीख़ी तौर के हक़ीक़तूं आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे जेका सियासत जी ज़रूरत थिए थी पई उहा बि आहे, पर असांजी सियासत उनखे टच कोन कंदी रही आहे। शहीद अला बख्श उन ज़माने में जागीरदारी जेको कल्ट आहे, उन ज़माने में हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू पंहिंजी मिडिल क्लास पॉलिटिक्स जे ज़रिए सेक्युलर सियासत कंदे जेको सियासत जी महराज ते पहुचे थो पियो। ऐं हिन जी ख़ूबसूरती हिन माण्हू जी इहा आहे त हीउ सेक्युलर माण्हू हुयो। हीउ उन ज़माने में सेक्युलर हुयो जो मूं हाणे किताबु पढ़ियो हिकिड़ो ख़ाकसार तहरीक जो माण्हू मुस्लिम लीग जॉइन थो करे, उन मुस्लिम लीग जे जलसे में मुला तकरीर था कनि त हीउ काफ़रनि जे तंज़ीम मां हाणे मुस्लमाननि जी तंज़ीम में थो अचे। हीउ उहो अॼु असां उन्हनि जेका अॼु असां उन्हनि रुगो हालतुनि में नथा गुज़रो, इंतिहा पसंदी जी हालतुनि में इंतिहा पसंदी जूं हालतूं गुज़ारिया आहियूं, पाण गुज़ारींदा रहिया आहियूं। त उन्हनि हालतुनि में जॾहिं इन्हनि खे काफ़र चयो वेंदो हो समाज में, त हीउ सेक्युलर सियासत कंदो, कांग्रेस सां बीठो हूंदो। हिन जा जेके अलाइड हुया, शहीद अला बख्श उमरे जा अलाइड जेके हुया, उहे हितां जा जेके हिंदू फोर्सिस हुयूं। हाणे हिंदू फोर्सिस जी मां तारीफ़ कोन थो कयां, हिंदू फोर्सिस बज़ाते ख़ुदि उनजो जाइज़ो वठिजे त उनजे अंदरि जेका तमामु घणियूं जेके से ख़राबियूं असांखे नज़र अचनि थियूं पयूं, पर उन ज़माने में इहो उन्हनि सां बीहण ऐं सियासत खे ईअं न मुस्लिम ऐं हिंदू सियासत थींदी आहे छा यार, अजीब क़िस्म जी सियासत में पता रहियासीं पाण, अॼु बि असां उहा ई था कयूं पिया। ईअं न आहे, तारीख़ जा सबक़ ॿिया आहिनि। त इन्हनि हालतुनि में शहीद अला बख्श उमरे जागीरदारी जे गहरे असर मां बग़ावत कंदे हिकु त इन सियासत कई, सेक्युलर सियासत कई। शहीद अला बख्श उमरे न्याणियुनि जी तालीम ते तमामु घणो जेका आहे असां ज़ोर ॾिनो, जेतिरो बि ज़ोर हुयो साईं शहीद अला बख्श उमरे जो हुन न्याणी जी तालीम ते, छो जो बुनियादी तौरु इहा रोशन ख़्याल माण्हू जी उन्हनि जी नज़र आहे त जेसीं ताईं समाज जे अंदरि औरत ऐं मर्द गॾु न हली सघंदा, उन्हनि खे ॿिन्ही खे हिकु क़िस्म जा तव्हां मौक़ा न ॾींदो, ॿिन्ही खे तव्हां उहा साॻी अहमियत न ॾींदो, त समाज अॻिते न वधी सघंदो, तरक़ी न करे सघंदो। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ ख़ितनि में इहा सियासत तेॾी महिल बि थिए पई, पर हिते शहीद अला बख्श शदीद दॿाउ जे बावजूदु इहा हिते शुरूआति कई। तंहिंखां अलावा हिन जो ॿियो जेको तमामु वॾो अहम ॻाल्हि हुई जेका सदियुनि ताईं जेका आहे असां ॻाई वेंदी, उहा इहा हुई त हिन जो ॾाढो वाज़े हिकिड़ो मौक़िफ़ हुयो त भई अंग्रेज़ जेॾी महिल हिते आया, तेॾी महिल सिंध सूबो कोन हुयो, सिंध मुल्क हुयो। इख़लाक़ी तरह इहो ई आहे त असांखे इहो चवणु खपे त बाबा जेॾी महिल तव्हां वञो था पिया त बाबा हिनखे सिंध खे मुल्क जी हैसियत सां छॾे वञो न, पोइ सिंध जी पंहिंजी मर्ज़ी आहे। पर असां त उन ज़माने में बि हिन ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु कोन हुयासीं। त हिन माण्हू जी शहीद अला बख्श उमरे जी वीहन हुयो, जंहिंजी जेका आहे सा सियासत चमकंदड़ सितारो न पर सूरज हुयो। त मां इहो थो चवां त शहीद अला बख्श ते तहक़ीक़ थियणु खपजे। हिन माण्हू ते जेको कमु थियो आहे उहो बिल्कुलु शुरूआति थी आहे। हाणे असांजी सियासत पोयनि कुझु सालनि खां असांजी सियासत ख़ासि तरह क़ौमी सियासत कॉम्परस सियासत थोरो घणो स्पेस ॾियणु लॻी आहे शहीद अला बख्श साहिब खे। न त असां त शहीद अला बख्श उमरे खे कीअं बसि हिकिड़ो कैरेक्टर जीअं तारीख़ में ॿिया इलाही घणा कैरेक्टर पिया आहिनि ईअं पियो, असां हुनखे जेको सो टच ई कोन पिया कयोसीं। हीरो वॾो ॿ माण्हू दुनिया मां सिंध जी तारीख़ में चवंदो आहियां, हिकिड़ो आहे होश मोहम्मद शीदी, होशी शीदी, ॿियो आहे शहीद अला बख्श उमरो। पंहिंजे शहीद अला बख्श जी सियासी जिदोजहद इन सेंस में न, पर हुनजी जेका जंग आहे उहा 6-8 कलाकनि जी जंग में हुन माण्हू खे तारीख़ में आसमान ते बीठी रहियो। तीअं ई शहीद अला बख्श जी जेका आहे असां वीहन आहे, हिन खे सिंध जी हितां जे ख़िते जी सियासत में आसमान खे बि बीहारे सघे।
साॻे वक़्तु मुंहिंजी हिकिड़ी तनक़ीद बि आहे, सुवाल बि आहे शइ ते, त उन वक़्तु जेके मार्क्सी फिलासफ़ी जेका हितां जे पढ़े गढ़े माण्हू खे जेका आहे अट्रैक्ट पई करे, जेको बि समझदार, जेको बि हिसास माण्हू हुयो उहो मार्क्सी फिलासफ़ी खां मुतासिर थी रहियो हो। त शहीद अला बख्श उहो कांग्रेस ताईं बीठो रहियो, उहो इन एॾी वॾी जेका असां तहरीक जो हिसो न बणिजी सघियो। इहो हिकिड़ो सुवाल बि आहे तारीख़ में रखणु खपिजे। जॾहिं मामला खुलनि था पिया त उन में इहो बि इशू आहे त बुनियादी तरह जेके तज़ाद आहिनि उन्हनि जी तरफ़ शहीद अला बख्श छो न वियो। शहीद अला बख्श जी जेका हिकिड़ो शहादत आहे उहो बि अलमियो आहे, उहो बि असांजी उन ई जेका शॉर्ट साइटेड जेका पॉलिटिकल जेका आहे असां उनजो नतीजो आहे। पाण खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते खुली तरह ॻाल्हाइणु खपजे। बहरहाल मां सम्झां थो कि शहीद अला बख्श तमामु वॾो माण्हू हो, अज़ीम माण्हू हुयो। असांखे शहीद अला बख्श जे वीहनि वांगुरु ई जेका बि सियासत करणी आहे खुली तरह सियासत करणु खपिजे, पंहिंजे ख़्यालनि खे खुली तरह साम्हूं रखणु चाहिए। तव्हांजी तमामु महिरबानी कामरेड मालिक खोसा साहब, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जा अॻवान। कामरेड बरकत आज़ाद हिकु मज़मून लिखियो जेका शहीद अला बख्श ते सिंध जो हीरो जे नाले सां। उन में कामरेड लिखे थो, सिंध जी गुज़श्ता सियासी तारीख़ जे पस मंज़र बाबति हाणे शहीद अला बख्श खे काफ़ी ॼाण थी चुकी हुई। उनखां सवाइ ख़ुदि सिंध जी आख़िरी धारियुनि हुकमरान हाकमनि अंग्रेज़नि तरफ़ां आज़ादी जे परवाननि ऐं वतन जे मुजाहिदनि सां जेको ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं वयूं हुयूं, अहिड़नि सरफरोशनि जी कारगुज़ारियुनि खां बि पूरी तरह आगाह थी चुको। कुदरत जो ही बि हिकु अजीब करिश्मा साज़ी जी चइजे जो शहीद अला बख्श जे हिन अमीक मताले जो इहो नतीजो निकितो जो पाण बि उन साॻी राह जो पांधड़ो साबित थियो, जेका राह वतन दोस्त ऐं मोहबत इंसान जी राह हूंदी आहे ऐं जंहिंजी आख़िरी मंज़िल शहादत उज़मा जो एज़ाज़ ऐं मुनसिब हूंदो आहे। किसो कोता शहीद अला बख्श जे ख़्यालनि में जवानीअ जे वक़्त खां ई वॾो फेरो अची वियो ऐं हाणे हू पंहिंजे वतन खे पायमाली ऐं पस्तीअ जे ओड़ाह मां ॿाहिरि कढी उनखे आज़ादीअ ऐं ख़ुशहालीअ जे आला ऐं हरफ़ मंज़िल ते पहुचाइण जा ख़्वाब ॾिसणु लॻो। उनखां पोइ हींअर मां अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान कामरेड बशीर समिजे खे सॾींदुसि त अची पंहिंजे ख़्याल में कामरेड बशीर समिजे। मानारा साईं ख़ालिक जुनेजो साहब, साईं हाशिम खोसो साहब, कामरेड जा भट्टी साहब, साईं मालिक खोसो साहब, फैज़ सुमरा साहब, साईं गुलशन शर साहब, तमामु घणा वॾा दोस्त वेठा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि खे जीअसनि ऐं जीअं पंहिंजे हक़ परस्त जदोजहद। प्यारा साथियो, ज़िंदा क़ौमूं पंहिंजे अॻवाननि खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि। शहीद अला बख्श सुमरो या जेके उन वक़्त जा असांजा ॿिया क़ौम परस्त अॻवान, प्रोग्रेसिव अॻवान, जन पंहिंजे क़ौम जी अॻवानी कई, जन असांखे सिधे रस्ते ते हलण जी कोशिशि कई ऐं उन्हनि माण्हुनि खे गॾु करण जी कोशिशि कई। शहीद अला बख्श सुमरो उन्हनि मज़ा हिकु हुयो। ही उहे माण्हू हुया जन पंहिंजे उन वक़्त जे हुकुमराननि सां उन जे पंहिंजो ठाह न कयो ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि खे, पंहिंजी क़ौम खे अॻिते वठी हलण में हुननि पंहिंजो अहम किरदारु अदा कयो। जीअं सिंध महाज जे दोस्तनि खे जसो हुजे, जन अहिड़नि अकाबरनि खे उन जे ॾींहंनि ते यादि करण जो ई हिकिड़ो तमामु सुठो शौरी जेको आहे सो हीअ असांजो अमल आहे, ईअं थियणु खपे। पर बदकिस्मती सां असां वटि ईअं थींदो आहे त असीं दोस्त मुख़्तलिफ़ अकाबरनि जा ॾींहं त मल्हाईंदा आहियूं, वर्सियूं मल्हाईंदा आहियूं ऐं उन जे चङनि अमलनि जी असीं उनजी वाखाण बि कंदा आहियूं। पर प्रोग्राम खां पोइ असां उन जे जेका ऐलान ज़रूरु कंदा आहियूं त असां उन जे वाट ते हलंदासीं, पर असां उन जी वाट ते हली न सघंदा आहियूं। पोइ वञी पोइ ईअं थींदो आहे त हीअ हिकिड़े क़िस्म जी माना फॉर्मेलिटीज़ वञी जेको आहे बसि पूरी थिए थी पई त बाबा फलाणी पार्टी, फलाणे दोस्तनि, फलाणे उनखे यादि कयो, पर अमली तौर ते असां उन जो जेको पैगाम आहे उहो खणी हलण में नाकाम वेंदा आहियूं। बहरहाल अञा बि वक़्तु वियो कोन्हे, ही वरी बि वक़्तु आहे त असीं जेको आहे सो पंहिंजे जेको पंहिंजो क़िबलो जेको आहे सो असीं उहो दुरुस्त कयूं ऐं असां पंहिंजनि मसइलनि जी निशानदेही कयूं। छाकाणि त हाणे वक़्तु इहो साबित कयो आहे त अकेले सिर का बि पार्टी, को बि माण्हू मसइला हल कराए नथो सघे। इन जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असीं पाण में इतिहाद पैदा कयूं, न सिर्फ़ु इतिहाद पैदा कयूं पाण में, बल्कि असां इहो इतिहाद आवाम सां बि जोड़ियूं।
छाकाणि त जेसि ताईं पंहिंजा ग्रास रूट लेवल ताईं पंहिंजा वास्ता न हूंदा तेसि ताईं असांजी जेका जिदोजहद आहे, असांजो जेको पैगाम आहे, असांजो जेको नज़रियो आहे, उहो असांजो अॻिते न हली सघंदो। बाक़ी साईं अला बख़्श सुमरे साहिब जे हयाती ज़िंदगी कारनामा जिदोजहद जे बारे में असीं सभु दोस्त जेको आहे साईं ख़ालिक जुड़े साहिब खे ॿुधण आया आहियूं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। महिरबानी साईं बशीर समेर साहब। उन खां पोइ असां अवामी वर्कर्स पार्टी जे अॻुवान साथी ज़िया भट्टी खे सॾु था तो पंहिंजे खणणु चाहियो। ज़िया भट्टी। के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था जा दुनिया खे जाॻाए थी ऐं समाजनि खे बदिलाए थी। दोस्त ऐं साथियो, जीअं सिंध जी पोरियत असल में जॾहिं दावतनामो मिलियो हुयो त उन में लिखियलु हुयो त साईं ख़ालिक जूणे जो साहिबु मुक़ररु हूंदो, त उन हवाले सां असीं सभिनि जो ज़हन इन जे लाइ तरफ़ हुयो त साईंअ खे ॿुधंदासीं। असीं के उन जे लाइ असीं काई ख़ासि तयारी बि कोन कई आहे। ऐं साईं पंहिंजो अला बख़्श सुमरे साहिब जे लाइ 7 ई ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। सो असीं सभई जीअं त ख़ालिक जुणे जे साहिब खे ॿुधण आया आहियूं, उनखे ज़रूरु ॿुधंदासीं। हिकु ॿई ॻाल्हि इहा आहे त सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ में असीं 4 तनज़ीमूं आहियूं, पर उहा प्रोग्रेसिव कमेटी जेकी आहे उहा सरगर्म नथी रहे। हिन वक़्तु असांखे इहा बि ख़बर न आहे त उहा कन्वीनियरशिप उनजी कंहिं वटि आहे। कन्वीनियरशिप जंहिं वटि आहे उनखे वरी खपे त बाबा जेको हर ज़िले में जेको आहे उते घटि में घटि माहवार इजलास थिए, उन में 4 तनज़ीमूं अचनि, पाण में दोस्त मिलनि वेहनि, को ॻाल्हि कनि, को सम्झनि, हिक ॿिए खे सम्झाइनि। सो इहो असांजूं तमामु घणियूं मूं समेत सभिनी जूं कमज़ोरियूं आहिनि। सो असांखे पंहिंजे कमज़ोरियुनि जो जेको आहे जाइज़ो वठणु घुरिजे। ऐं लाज़मी आहे असीं ॻाल्हियूं जॾहिं वॾियूं कयूं था इनकलाबनि जूं ऐं वॾियूं वॾियूं, त पोइ असांखे पंहिंजी सोचूं ऐं पंहिंजा ख़्याल बि हिक ॿिए सां शेयर करणु घुरिजनि, माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजे। इन में कोई बि ॿरायूं न आहिनि। असीं ख़ासि करे नौजवाननि ताईं पहुचणु घुरिजे। असांजे बनिस्बत जॾहिं रीडर्स क्लब वारा कनि था प्रोग्राम, उन में खोड़ सारा माण्हू शरीक थियनि था। सम्झो, हू हिकिड़ी तनज़ीम सिर्फ़ु लाइब्रेरी ताईं महदूदु आहे, पर उहे रीडर्स क्लब वारा जॾहिं प्रोग्राम कनि था त उहो सभई। सो असीं खे बि पंहिंजे जेको तरीक़ेकार आहे उनजो जाइज़ो वठणु घुरिजे ऐं बहितर हिकमत अमली ठाहिणु घुरिजे जीअं दोस्त वधीक अचनि। साईं अला बख़्श सुमरे साहिब जे बारे में साईं खां ॿुधंदासीं। मां हिकु दफ़ो जलाल महमूद शाह जो इंटरव्यू ॿुधो हुयो, त हू चए पियो त साईं ॾाॾे खे सम्झाए पियो, बाबा तूं हटावाणनि खां डिॼी वियो आहीं, पर जॾहिं न UPCPA जी ब्यूरोक्रेसी ऐं पंजाब जी फ़ौज ईंदई त ॾींहं में तारा ॾेखारे छॾींदई। सो पोइ उहो असांजे साम्हूं सॼो कुझु थियो आहे। अॼु असीं कहिड़ी हालतुनि में रहूं था, कहिड़ी तरीक़े सां सिंध जा वसीला फुरिया था वञनि, सिंध जे मथां पंजाब जी जेकी हिकटी उहा क़ाइमु आहे कहिड़े तरीक़े सां। सो इहो सॼियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे तव्हां सभु जेके दोस्त आहियो वाक़ुफ़ु आहियो, सभु बाशऊर आहियो। असीं वधीक साईं खे ॿुधंदासीं। महिरबानी ज़िया भट्टी साहिबु। नंढो हिकिड़ो ख़ासि मुक़रर खे सॾण खां अॻु में त जेस नमाज़ समेत असां दोस्त शायदि हिन ते इतफ़ाक़ कयूं त जेस नमाज़ ही ॾींहं को साब ख़ातिर या सिर्फ़ु उन लाइ न मल्हाईंदो आहे। उन हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे त उनखे बि यादि कजे। पोइ उन जे दौर जूं हिन दौर सां जेके भेट आहे या तशबीह ॾिजे त उन वक़्तु सियासी सूरताल कहिड़ी हुई, हिन वक़्तु सियासी मसइला कहिड़ा आहिनि, ऐं उन जे हल लाइ बि वाट ॾिजे। दोस्तनि जेको आहे पंहिंजे हिसे जो साईं जेके ॻाल्हियूं रखियूं या ॿियनि दोस्त रखियूं नी, असांजो ख़ासि मुक़रर साहिबु आहे, उन्हनि ते बि ऐं सिंध जी मौजूदु या जेकी सियासी सूरताल आलमी सिंध जो मुस्तक़बिल या छा आहे, असांजी माना ज़ाती मुंहिंजी या तव्हां सभु दोस्तनि जी ज़रूरु इहा ख़्वाहिश हूंदी त शहीद अला बख़्श ते किताबनि में मौजूदु आहे। साईं बि ज़रूरु ॻाल्हाईंदो। साईं महिरबानी। मां अमीन खोसे जे हिन नंढे टुकड़े खां पोइ साईं खे जेको आहे सॾु ॾींदुसि। ए सिंध अला बख़्श खे सुञाण
मज़मून आहे, उन मां टुकड़ो आहे। हा सिंध मुंहिंजो काबो, सिंध मुंहिंजो क़िबलो, सिंध परस्ती मुंहिंजो ईमान। मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ लिखियो आहे त सिंध मुंहिंजो दीनी पीउ पीउ जुनैद वक़्तु हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह जो वतन आहे। सिंध जी तक़दीस हदीस जे किताबनि में आहे। सिंध मूंखे प्यारी आहे, उन तरह मां सिंध परस्ती जो इमाम आहियां, पर उहा सिंध परस्ती न मुनाफ़रत वारी ऐं न ॿियनि खां मरूब थियण वारी आहे। सिंध अला बख़्श जी ऐं मुंहिंजे ज़रिए सां आज़ादी, इनक़लाब ऐं इंसानी यकजहती वारी तहरीक जो पींघो ऐं मरकज़ी मुक़ाम आहे। हिन ख़तरे मां ई इंसान ज़ात जी उन उंदाही राति खे रोशन करण जी मशल बनंदी। हिन ख़िते मां ई सारी महिरबानी। देस मास जो अॻवान ऐं घणो वक़्तु जेको आहे चेरमूर रहंदड़ साईं ख़ालिद जुणे साहिब जन खे सिंधासीं त अॼु तक़रीब ख़ासि मुक़ररु पंहिंजे ख़्यालनि सां। महिरबानी साईं सारंग साहब। दोस्तो साथियो, जीअं सिंध प्रोग्रेसिव कमेटी जा साथी जेके आया आहिनि, उहे ॿिया जेके दोस्त मुख़्तलिफ़ इदारनि फोरमनि वारा सियासी कारकुन दोस्तो, तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। मां जीअं समाज जे तरफ़ां पहिरीं त ॻाल्हियूं घणियूं थी वियूं आहिनि। हिकिड़नि दोस्तनि ॻाल्हायो त तनक़ीदूं थियूं थियनि, तनक़ीदूं न थियण ॻाल्हि उन में बि वज़न आहे त भई तनक़ीद वाक़ई जेकॾहिं उहा उनजे पोयां कुझु मुसबित नतीजा आणे थी त पोइ त तनक़ीद काराइती आहे, उहा नथी आणे त पोइ त काराइती कोन्हे का। ॿिए तरफ़ खां वरी ॿियूं ॻाल्हियूं एतिरियूं थियूं त कुझु ई कोन्हे को, वरी उन ते त वरी ॻाल्हाइण जी ज़रूरत, भई छो कुझु कोन्हे को, उन में कंहिंजो केतिरो किरदारु आहे, त वरी शायदि तनक़ीद अची वञे। पर बहरहाल गुफ़्तगू जेका हिते थी आहे, मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको हिते मक़सदु हुयो, उन मां हिकिड़ो मक़सदु इहो हासिलु थी वियो आहे। अला बि शहीद ई हुजे या हैदराबाद जतो या इन्हनि शख़्सनि जा प्रोग्राम असां कंदा आहियूं, या साईं जी एम ॾेई सालगिरह त, ऐं हाणे असां गुज़िरियल साल खां कामेड हैदराबाद जतो जी बि सालगिरह मल्हाइण जो कयो आहे, ऐं गुज़िरियल असां सालगिरह कई। छो त असां साईं जी एम सैद जी बि वरसी माण्हू मल्हाईंदा आहिनि, असां न मल्हाईंदा आहियूं। छो त एॾा वॾा माण्हू दुनिया जेके थिया आहिनि, उन्हनि जो तक़रीबन 90% उन्हनि जा जनम ॾींहं सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। अला बि सुम्हरियो, छाकाणि त ग़ैर फितरी मौत आहे, शहीद कयो वियो आहे, उनजे करे त उनजी शहादत थिए थी। त इहे जेके बि असां ॾींहं कयूं था, उन्हनि मां हिकिड़ो मक़सदु त उन्हनि खे यादि करणु आहे। जिन दोस्तनि ॻाल्हायो बि, उहे असांखे कहिड़ो सबक़ु ॾेई विया आहिनि, कहिड़ी राह छॾे विया आहिनि। ऐं ॿियो मक़सदु इहो बि आहे त अॼु जी हालतुनि ते गुफ़्तगू थिए, डिबेट थिए घण तरफ़ी। सिंध जेकॾहिं अहिड़ी मुश्किल सूरत हाल में आहे, असां थोरा माण्हू हिते मसइलनि वेठा आहियूं, इन ते बि ॻाल्हि सही आहे। ईअं छो आहे? केरु इन जो ज़िमेदारु आहे? हालतूं कहिड़ियूं आहिनि? ईअं ख़्वाहिश मुंहिंजी बि आहे तमामु वॾा जलसा हुजणु खपनि। मूंखे बि अफ़सोस थो थिए त ॿाहिरियां माण्हू जेके सिंध में अचनि था, उहे वॾा मेड़ था कनि, असांजा नंढा था थियनि। पर ख़्वाहिशुनि सां त कमु रुॻो न थींदो। उन जा कारण, उन जा सबब जाचनि त जॾहिं हिन हवाले सां ऐं अहिड़े माण्हू अला बि सुमरो, हैदर बजत या जेम्स जिन पंहिंजूं ज़िंदगियूं ॾिनियूं, त उन्हनि जे हवाले सां बहितर थिए थो त असां अॼु जे हालतुनि में सिंध जी सूरत हाल ते गुफ़्तगू कयूं। मुख़्तलिफ़ दोस्तनि मुख़्तलिफ़ नुक़्ते निगाह पेश कया, मां उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां। जीअं मूं चयो त हिकिड़ो इहो बि असांजे अॼु जे प्रोग्राम जो मक़सदु आहे त गुफ़्तगू थिए। अला बि सुमरो सभिनी दोस्तनि चयो त सिंध जी तारीख़ जो वॾो माण्हू आहे। घटि में घटि 20 सदी सिंध जा 2-3 जेकॾहिं आङुरनि ते ॻणण जहिड़ा नाला वठिजनि त उन्हनि में अला बि सुमरे जो नालो अचे थो। जेके मुहिबे वतन बि हुजनि
ऐं मुदबिर सियासतदान बि हुजनि। इहे बि जुदा ख़ूबियूं आहिनि। ॿई जिन माण्हुनि में हुजनि उहे सिंध में तमामु थोरा माण्हू पैदा थिया आहिनि। ॾाढा होशियार ज़हीन माण्हू सिंध पैदा कया आहिनि, पर उहे सिंध वतन सां, सिंध जे माण्हुनि सां, सिंध जी धरतीअ सां उन्हनि वफ़ादारी न कई। उन्हनि ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर पंहिंजी होशियारी चालाकी सॼी उन्हनि इन लाइ इस्तेमालु कई त सिंध जे अवाम जा मफ़ाद विकिणी ज़ाती फ़ाइदा वठिजनि। ॿिया तमामु खोड़ सारा माण्हू अॼु बि तमामु ईमानदार मुहिबे वतन माण्हू सिंध सां उन्हनि खे इश्क़ आहे, पर उहे सिंध खे मुसीबतुनि मां कढण जे लाइ कनि कुझु कोन था। त अहिड़ा माण्हू जंहिंमें ॿई ख़ूबियूं हुजनि, मुहिबे वतन बि हुजे, सिंध दोस्त हुजे, अवाम दोस्त हुजे ऐं मुदबिर सियासतदान बि हुजे, उहे तमामु थोरा माण्हू सिंध पैदा कया आहिनि। उन्हनि में मुंहिंजे ख़्याल में अलाबे सूमरो हिकिड़ो आहे। ऐं उन वक़्तु जेका ॻाल्हि थिए थी अलाबे सूमरो या मौलाना अबेदुल्ला सिंधी या सिफ़तुल्लाह राजदी, सिंध जी आज़ादी जी, सिंध जी ख़ुदमुख़्तारी जी उन्हनि ॻाल्हि कई आहे। इहो बि असांखे तारीख़ ते नज़र विझणु घुरिजे त उन वक़्तु सिंध जो ज़िक्र आहे, पर सिंधी क़ौम जो ज़िक्र असांखे विरले थो मिले। जेका अॼु जदीद नेशनलिज़म असां चऊं था, साईं जेम्स सदब जंहिंखे ओन कयो आहे, जेको 17वीं 18वीं सदीअ में यूरोप में जंहिं वजूदु वरितो, इन्हनि बुनियादनि ते, जदीद बुनियादनि ते सिंध जी जिदोजहद उन वक़्तु बीठल नज़र नथी अचे। इन जो मतिलबु छा थियो? अलाबे सूमरो जी का शख़्सियत घटिजी वई? न, इन जो मतिलबु इहो आहे त असां कुझु अर्सो अॻु में पंहिंजो दॻु मुकमल तौरु विञाए वेठा हुआसीं। ऐं वरी उनजो बि हिकिड़ो सबबु आहे त छो विञाए वेठासीं। क़ौमुनि खे उन्हनि जी सुञाणप में तसलसल उन्हनि क़ौमुनि जी मज़ाहमत ॾींदी आहे। मज़ाहमती तहरीक जेका हूंदी आहे उहा क़ौमुनि खे तसलसल ॾींदी आहे, सुञाणप खे बरक़रार रखंदी आहे। सिंध में तालपुरनि जी हुकूमत जीअं वरी ख़तमु थी आहे, अंग्रेज़ आयो आहे, उनखां पोइ सिंध मां मज़ाहमत ख़तमु थी वई आहे। इन जा कारण आहिनि, तारीख़ ॿुधाए थी, पर उन्हनि जे डिटेल में मां अॼु नथो वञा, पोइ वरी ॿिए पासे हली वेंदी। त मज़ाहमत ख़तमु थी वई आहे, ऐं मज़ाहमत ख़तमु थी वई त असांखां असांजी पंहिंजी शनाख़्त ऐं पंहिंजे निजात जो जेको रस्तो आहे उहो विञाइजी वियो आहे। पोइ असां ॾिसूं था त 70-80 सालनि खां पोइ सिंध जी बम्बईअ खां अलहदगीअ जी शिकिल में असां वरी चुरपुर असां में नज़र अचे थी, ऐं सिंध जी बहाली, सिंध जी ॻाल्हि, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि असांखे नज़र अचे थी। त जिन माण्हुनि इहा ॻाल्हि कई आहे उन्हनि नए सिरे सां तहरीक जी हिकिड़ी शुरूआत कई आहे। तंहिंजे करे उन में जेका अॼु जेका उन में चिटाई आहे उहा न आहे। पोइ ऐं जीअं आयो ज़िक्र, सभु असां ॼाणूं था त साईं जेम्स सैद उन महिल जंहिं महिल इन्हनि माण्हुनि इहा ॻाल्हि बि कई पई, साईं उन वक़्तु मज़हबी सियासत सां हुयो। पर पोइ जिन माण्हुनि खां हू मुतासिर थी ऐं मज़हबी सियासत छॾे क़ौमी सियासत, जदीद बुनियादनि वारी नेशनल ऐं सेक्युलर सियासत कई, उन्हनि में मुख्य माण्हू जेके हुया अलाबे सूमरो ऐं हशू केवल रामाणी। ऐं पोइ पंहिंजी अॻी ग़लतीअ जो अहसासु कंदे हू हुन जो अज़ाले करण जी कोशिशुनि में लॻे थो। ऐं पोइ इहा बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो तारीख़ जो वाक़ियो आहे त उहो माण्हू जेको पहिरीं मज़हब बुनियाद ते सियासत में हुयो,
उन ई माण्हूअ वरी उहा जेका सिंध जी जिदोजहद जेका अञा जदीद क़ौमी बुनियादनि ते बीठल न हुई, जंहिं बुनियाद ते दुनिया में क़ौमूं ठहियूं पिए, जंहिं बुनियाद ते अॼु बि अक़वाम मुतहिदा में मुल्क मेंबर थियनि था ऐं जंहिं बुनियाद ते क़ौमी रियासतूं आहिनि, उन्हनि बुनियादनि ते सिंध जे जिदोजहद खे बीहारण वारो वरी उहो ई माण्हू थिए थो जेको अॻ में मज़हबी सियासत सां लागू हुयो, यानी जेम्स सैद। ऐं उनजो सबबु मुंहिंजे हिसाब में ऐं जेको मां चवंदो आहियां त असांजे लाइ वॾो सबक़ु बि आहे, उहो ई आहे त हुन पंहिंजी ग़लतीअ खे बिल्कुलु ॿई हथ मथे खणी मञियो त मां इहा जेका ॻाल्हि कई पई इहा ग़लति, इन जे करे हू इन लाइक़ु थी सघियो त वरी जदीद ॻाल्हियुनि ॿियनि नयनि ॻाल्हियुनि खे सम्झे ऐं उन खां पोइ जेके उन ॻाल्हियूं कयूं आहिनि, पंहिंजी इहा ग़लती मञण खां पोइ उन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि 60-65 साल अॼु जदीद इल्मु दुनिया जे यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी ईंदड़ दोस्त ऐं हिन मुल्क में पाकिस्तान में मार्क्सिज़म लेनिनिज़म जी वॾी दावा करण वारा माण्हू, उन्हनि खे बि उन्हनि शयुनि जी ख़बर कान्हे का। उहे अॼु उहे ॻाल्हियूं कनि था, इब्तिदाई ॻाल्हियूं जेके जेम्स सैद 65 साल अॻु में वाज़ चिटे नमूने करे वियो। हाणे हिकिड़े दोस्त लिखियो मज़मून, उहो लिखंदो आहे, यूनिवर्सिटीअ जो प्रोफेसर आहे, वॾो नज़रियाती ऐं लेफ्ट जो दोस्त आहे, पाकिस्तान जे वॾनि अख़बारुनि में उहो लिखंदो आहे। उन हफ़्तो 10-15 ॾींहं थींदा मज़मून लिखियईं, ॿियूं बि ॻाल्हियूं हुन लिखियूं, इहा बि लिखियईं आख़िर में त पाकिस्तान जा हुकुमरान मुख़्तलिफ़ अॻु में इशारतनि हुन चयो अॻु में अमेरिका खे, हाणे चीन खे पंहिंजी ज़मीन, पंहिंजो ख़ितो, पंहिंजा आॾा ॾींदा था वञनि, इहो केॾो ख़तरनाकु आहे। मूं हुन दोस्त खे फ़ोन करे मूं चयोमांसि इहा ॻाल्हि तो ज़बरदस्त कई आहे, पर जेका ॻाल्हि कई थी एग्ज़ैक्ट इहा ॻाल्हि जेम्स सैद अॼु खां पूरा 65 साल अॻु में करे चुको आहे। चई यार मूंखे ख़बर कान्हे का, चई मूंखे ख़बर कोन्हे का। त उहे ॻाल्हियूं उन जूं अॼु सही थियूं थियनि। इहो इन जे करे इन लाइक़ु थी सघियो जेको माण्हू मतिलबु 3-4 साल अॻु में हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई आई त हीउ पाकिस्तान जेको मां ठाहियां थो इहो कहिड़े क़िस्म जो हूंदो, सम्झ में न आयसि न। छाकाणि त इहा त तारीख़ साबित कयो आहे त जेम्स सैद पाकिस्तान ठाहिण में को बि ज़ाती फ़ाइदो न वरितो, माना उहो नेक नियतीअ सां सम्झे पियो त मां इहो सही कमु थो कयां, पर ग़लति कमु हो। त उन महिल जेका हुनखे सम्झ में न आई 3-4 सालनि वारी ॻाल्हि, उन खां पोइ हू जेका ॻाल्हि करे थो मुनी सदीअ जूं अॻु में अॻकथियूं करे थो ऐं उएं थिए थो पियो। अॼु जेका मज़हबी इंतिहा पसंदी रुगो पाकिस्तान में न, हिन पूरे ख़िते में ऐं पूरी दुनिया खे तबाहीअ जे किनारे ते वठी वई आहे। ऐं वॾा ॿिन्ही तरह जा जेके मग़रबी यूरोपी फ़िक्र जा माण्हू ऐं मशरक़ी फ़िक्र जा माण्हू ॿई जेके मज़हबी इंतिहा पसंदी जे नुक़साननि ते ॻाल्हाइनि था, जेम्स सैद इहा ॻाल्हि बि 65 साल अॻु में कई। त जेकॾहिं पाकिस्तान खे जेका थी आहे 49 में 52 में चई त जेको 49 में थियो आहे करारदाद मक़ासिद, इन ते जेकॾहिं पाकिस्तान खे हलायो वियो त हिते मज़हबी इंतिहा पसंदी जूं ख़तरनाक तहरीकूं हलंदियूं जेके न रुगो असांखे भोगणियूं पवंदियूं पर अमेरिका ऐं बर्तानिया खे बि भोगणियूं पवंदियूं, जेको बि अॼु असां ॾिसूं पिया। त हिकिड़ो मां पंहिंजे लाइ सबक़ु सम्झंदो आहियां, मां सम्झंदो असां सघणो खपे त असांखे जेकॾहिं अॻिते रस्तो बहितर करिणो आहे, ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे त अॻु में पंहिंजे ग़लतियुनि खे असां मञूं ऐं ग़लतियुनि खे तॾहिं मञींदासीं जॾहिं उन्हनि जो असां जाइज़ो वठूं त असां जेको कुझु कयो आहे इहो छा कयो आहे। जेकॾहिं अॼु क़ौमी तहरीक सिंध जी ताक़तवर न आहे त छाजे करे न आहे, कहिड़ियुनि सोचुनि जो उन में दख़ल आहे, कहिड़ियुनि हिकमत अमलनि जो उन में दख़ल आहे ऐं कहिड़ियुनि किरदारनि जो उन में दख़ल आहे। गुफ़्तगू त थींदी न। हाणे इहो मसइलो ॾाढो ॾुखियो आहे, उन्हनि सभिनी शयुनि जी छंड छाण कजे थी त सुवाल थो अचे त यार अॻे ई असां पाण में थोरा आहियूं, कमज़ोर आहियूं, वरी इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं था कयो तव्हां। पर हेॾे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं नथियूं कजनि, रुगो माण्हू घणनि जी ॻाल्हि कजे थी त पोइ माण्हू घणा जिन सां गॾु हुया, नओं पाकिस्तान जॾहिं ठहियो
सिंध में घटि 2 वाज़ सियासी रस्ता हुया, पोइ ॿिया बि हुया, पर मुख्य धारा 2 हुया। हिकिड़ो जीएम सैद जो हो, हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो हो। जीएम सैद सां उन वक़्तु 10 या 15 माण्हू हुआ। ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां अंबो हुआ। सिंध जी सॼी इलेक्शन ॿुहारे वियो हुयो। अॼु ऐं उहो इन ॻाल्हि सां शामिलु हुयो त पाकिस्तान खे करारदाद मक़ासद मुताबिक़ हलणु घुरिजे। रियासत खे मज़हबी उन बणायो। नतीजा अॼु छा आहिनि? त आया असां फ़िक्र खे ॾिसूं, नुक़्ते निगाह खे ॾिसूं, सही ग़लति ॻाल्हि खे ॾिसूं, अवलियत उन खे ॾियूं या अवलियत घणाई माण्हुनि जे खे ॾियूं? इहो असांखे तइ करणु खपे। अहमियत ॿिन्ही शयुनि जी आहे। नतीजो हतमी तॾहिं ईंदो जॾहिं सही सोच माण्हुनि जी अक्सरियत सां मिलंदी। नतीजो तॾहिं ईंदो, इन में को शक न आहे। जीएम सैद बि इहा ॻाल्हि चवंदो रहियो। जॾहिं बि हुनखां पुछियो साईं भला एतिरो वक़्तु आहे, क़ौमी तहरीक त का ख़ासि कामयाबी न कई आहे, त हू इहो चवंदो त भई हुनजो सबबु इहो आहे त सिंधी माण्हुनि जी अक्सरियत असां सां न आहे, इन करे असां कामयाबु न आहियूं। लिखियो पियो आहे हुन जे ते। माना जीएम सैद सिंधी जे माण्हुनि में यकीन रखे थो, पर उहो सुवालु अचे थो त माण्हू कहिड़ा गॾु थियनि, ऐं गॾु थियनि उहे त भला कहिड़ी सोच ते थियनि। माण्हू गॾु त असां मज़हबी इंतिहा पसंदि जेके हिते पाकिस्तान खे मज़हबी रियासत बनाइणु चाहिनि था, जिन जे करे हिते इहा तबाही आहे, इहा अॼु बि सिंध में अचे थी पई। माण्हू त उन्हनि जे सॾ ते बि हज़ारे लखे शायदि अची वञनि था माण्हू, ऐं पोइ उन्हनि जा अंबो ॾिसी असांजा जेके आहिनि से कॉम्परत सॾाईंदड़ लीडर अदीब उहे बि उते पइजो था वञनि। बाबा छाजे करे? चई बाबा माण्हू घणा उते आहिनि। त पोइ भला ईअं कयूं, इन्हनि शयुनि ते थियणु खपे, छंड छाण थियणु खपे। जेको दोस्त चई उहा बि अचणु खपे ॻाल्हि, पर सफ़ाई थियणु खपे। मूं जेको ॻाल्हि कई पिए त क़ौमी तहरीक असां छाकाणि त मज़ाहिमत छॾे ॾिनीसीं टालपुरनि जे दौर खां पोइ, ऐं उहो इन करे थियो हुयो त हुकुमराननि ऐं अवाम जे विच में ॻांढापो सफ़ा टुटी चुको हुयो। उन डिटेल में नथा वञूं, तंहिंजे करे थी, ऐं पोइ असां रस्तो विञाए वेठासीं। पोइ नए सिर उन जी तामीर थियणु लॻी आहे। पहिरीं सिंध जी ॻाल्हि थी आहे। सिंध हिकु ख़िते जे तौरु, हिकिड़ी तहज़ीब ॿोलीअ जे तौरु, पोइ उन में वाधारो थियो आहे। अॻिते हली वियो आहे दुनिया जे जदीद क़ौमी बुनियादनि ते उन जी तश्कील थी आहे। इहो उनजो मरहलो आहे। हाणे उनखे, उन सोच खे सिंध जे माण्हुनि सां ॻंढण जो सुवालु आहे अॼु। ऐं इहो चैलेंज हाणे असांखे आहे, जेके अॼु जे दौर में असां वेठा आहियूं, जेके अॼु हिते असां वेठा आहियूं, इन्हनि जे आॾो इहो चैलेंज आहे। उन जेकॾहिं नथी वाह वधे उनजो असां क़सूर आहियूं, मां क़सूरवार आहियां। असां रुॻो ॿिए बि कंहिं ते अलफ़ ॿिए ते मयार नथा ॾेई सघूं त छो सिंध जी क़ौमी तहरीक अवाम में पाड़ू न खोड़े सघी आहे, उहा एतिरी मज़बूत न थी सघी आहे। इन जो असां कंहिं ॿिए ते मयार नथा ॾेई सघूं। असांखे लिखो चोखो हिक ॿिए सां करिणो पवंदो त असां छा कयो आहे। क़ौम जो दानिश्वर छा थो करे? जीएम सैद जहिड़नि माण्हुनि खे, हैदरबर्ग जतोई जहिड़नि माण्हू, हैदरबर्ग जतोई हारियुनि जी ॻाल्हि पियो करे, उन सां घणा माण्हू हुआ। जॾहिं मछ जेल मां निकिरी आयो आहे, आख़िरी हुनजो जेको जुलूस थियो आहे लाड़काणे में रेलवे स्टेशन तां, मां हुन में शामिलु हुयुसि। 100 खां बि घटि माण्हू आहे। हिकिड़ो सबबु हुनजो इहो बि आहे त जीअं मूं चयो त जेके अमली सियासतदान हुआ उहे वतन दुश्मन हुया, मफ़ाद परस्त हुया। दानिश्वर असांजो जेको आहे उहो पैसनि ते विकामे पियो। नतीजे तौर ते इन्हनि माण्हुनि खे दानिश्वर वारो किरदारु अदा करिणो पियो। हैदरबर्ग जतोई हुजे या जीएम सैद हुजे, इन्हनि खे दानिश्वर वारो किरदारु अदा करिणो पियो। माना सच छा आहे उहो बि चवणो पियो, ऐं सच ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सियासतदान खे छाकाणि त माण्हुनि जी सपोर्ट खपे, उनखे कंप्रोमाइज़ करणा पवंदा आहिनि। वॾनि वॾनि सियासतदाननि
इनकलाबी माण्हुनि बि कंप्रोमाइज़ कया आहिनि। सचो जेको छा उहो कूड़ जी हिमायत न कंदो, पर कंप्रोमाइज़ उन्हनि ज़रूरु कया आहिनि त भई हिते इहा ॻाल्हि। पर दानेश्वर जी पहिरीं ख़ूबी आहे, ख़ासियत हुनजी सुञाणप आहे त दानेश्वर जेकी सच हुजे उहो चइजे, छाकाणि त उनखे माण्हुनि जे घणाईअ जी ज़रूरत कान हूंदी आहे, का बि सियासत न कंदो आहे, उनखे इलेक्शन विढ़णी न हूंदी आहे, को वॾो जुलूस कढणो कोन हूंदो आहे, तंहिं करे उहो सच चवंदो आहे। इहा पहिरीं शइ ख़ूबी आहे दानेश्वर जी। अफ़सोस इहा त सिंध जो दानेश्वर हुकुमराननि सां गॾु बीठो, हुनजे करे इन्हनि माण्हुनि खे उहो किरदारु अदा करिणो पियो। इहो बि हिकिड़ो रीज़न आहे त उन्हनि सां माण्हू घटि आया। माण्हुनि खे ॾटा ॾिना विया, अचो बसि असांखे रुॻो लीडर चओ, तव्हांजा सभु मसइला हल कंदासीं, असांखे वोट ॾेई तव्हां घर वञी वियो, तव्हांखे मां हक़ वठी ॾींदुसि, ईअं चयलु आहे, रिकॉर्डिंग पई आहे, उहे मां तव्हांखे हक़ वठी ॾींदुसि। पोइ छा थियो इहो असां सभिनी ॾे साम्हूं आहे। अॼु ॾींहं ताईं मातम पियो थिए, या से घोड़ाड़े कर्ज़ु वरी सिंधी माण्हुनि ते थी वियो, मरी वियो। हाणे सिंधी माण्हुनि ते कर्ज़ु आहे त ॿिया नसल पिया उगाड़नि। भई सिंधी माण्हुनि ते कर्ज़ु छो थियो? तव्हां त सिंधी माण्हुनि खे जदोजहद में शामिल ई न कयो। तव्हां चयो त मां सभु कुझु आहियां, मां वठी ॾींदुसि, तव्हां रुॻो मुंहिंजो ज़िंदाबाद नारो हणो, हक़ तव्हांखे मां वठी ॾींदुसि। पोइ वरी हाणे ॾोहारी सिंधी माण्हू थिया। चोर, धाड़ेल, बदमाश, वॾेरा, जागीरदार, पीर, मीर, मुला, जर्नेल ऐं ब्यूरोक्रेट, उन्हनि सभिनी सां गॾिजी अवाम ते जबर कयो। पोइ तव्हांजे मथां मुसीबत अचे त पोइ वरी ॾोहारी सिंधी माण्हू थिया। असांजे आॾो इहे सुवाल आहिनि, असांखे इन्हनि ते चिटो थियणो पवंदो ऐं मूंखे चवणो पवंदो त मां कहिड़े पासे थो बीहां, पोइ ॻाल्हि थींदी आहे। ऐं अॼु इहा तक़ाज़ा आहे असांखां त आया असां सिंध ते मालिकी था चाहियूं या ग़ुलामी था चाहियूं। मसलन साम्राज नई शकिल में दुनिया ते पंहिंजा चंबा पखेड़े पियो, नारा तब्दील थिया आहिनि, इस्तिलाह तब्दील थिया आहिनि, हिकिड़े त हुनजा बदनाम थी वञनि था, ॿिया नारा आणे थो। आहे असुल में सरमाएदारी, सरमाएदारी बदनाम थी वई। पोइ वरी साईं चयूं त हाणे साईं मार्केट इकानमी, ॻाल्हि साॻी, साईं मार्केट इकानमी, साईं मार्केट इकानमी, साईं मेगा प्रोजेक्ट, साईं तरक़ी, ॻाल्हि साॻी आहे उहा। ऐं जेको विच ते हिकिड़ो दौरु आयो हो जो नियो कॉलोनियलिज़म जो, त भई हाणे सिधो सौ साम्राजी मुल्क ॿियनि जे धरतीअ ते कब्ज़ो कोन था कनि, अणसिधी तरह इक़्तिसादी सिस्टम जे ज़रिए उन्हनि जी फुरलुट पिया कनि। सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ या 60 जे ॾहाके खां पोइ, 60 जे ॾहाके में अक्सर क़ौमूं आज़ादु थी वियूं, चंद असां जहिड़ा बदकिस्मत रहिजी विया। त पोइ इहो नियो कॉलोनियलिज़म त वबा इक़्तिसादी निज़ाम, ऐं पोइ ॻाल्हि बि हलंदी त इन आलमी इक़्तिसादी निज़ाम खे तब्दील कयो वञे। ग्रुप ऑफ 77 जेको सॾिबो आहे, जंहिंमें पोइ 100 खां वधे मुल्क थी विया, या नॉन अलाइन मूवमेंट, उन्हनि सभिनी जो इहो चवणो हूंदो त इहो इक़्तिसादी सिस्टम तब्दील कयो। पर हाणे वरी जेका साम्राज शिकिल कई आहे त उहो हाणे वरी उन्हनि जे मुल्कनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो थो करे, तरक़ीअ जे नाले में। हज़ारें लखें एकड़ ज़मीन साम्राजी मुल्क उन्हनि जूं कंपनियूं ख़रीद थियूं कनि, या तरक़ीअ जे नाले में उन्हनि खे ॾिनियूं थियूं वञनि। त हाणे त साम्राज्यत उन खां वधीक ख़तरनाक शकिल में आई आहे, सरमाएदारी वधीक हिकिड़ी बदतरीन शकिल में, ब्रूटल शकिल में असांजे साम्हूं थी अचे पई। ग्लोबलाइज़ेशन जो लफ़्ज़ त थिए थो, पर ग्लोबलाइज़ेशन जा जेके दुनिया ते मनफ़ी नतीजा आहिनि त उनखे बि त ॾिसूं। ग्लोबलाइज़ेशन ते असां रुॻो ख़ुशि थी विया आहियूं त ग्लोबलाइज़ेशन आहे, बाबा ॾिसो मोबाइल लॻी पई आहे, हाणे इन में ई सभु कुझु थिए पियो, इंटरनेट लॻी पई आहे, ॾिसो केॾो ज़बरदस्त कमु थी वियो आहे। पर ग्लोबलाइज़ेशन इहा बि आहे त अॻ में जेकॾहिं अंग्रेज़ हितड़े आयो, प्लासीअ जी जंग विढ़ियो, त हुन में मूंखे एग्ज़ेक्ट अंग यादि कोन्हे, 30-40-50 हज़ार माण्हू क़तलु थिया। अॼु जी ग्लोबलाइज़ेशन इहा आहे त दुनिया जो उहो ख़ितो जिथे इंसानी तहज़ीब जा पहिरियां सलाह फुटा,
जंहिंखे अॼु इराक ऐं शाम चइजे थो। इहो ख़ितो आहे जिथे इंसानी तहज़ीब जा पहिरियां सलाह पुटा, उते लखे माण्हू मरी विया। 100 सालनि जी इन्हनि माण्हुनि जी जेका तरक़ी उहा सॼी मलिया मेट थी वई। पाकिस्तान लाइ जेको चयो वेंदो आहे त उनखे दड़को ॾिनो वियो हो त वी विल बॉम्ब यू टू स्टोन एज, तव्हांखे बमनि ज़रिए स्टोन एज में पुॼाए छॾींदासीं। सीरिया खे त हुननि स्टोन एज में पुॼाए छॾियो। इहो ग्लोबलाइज़ेशन आहे। अफ़गानिस्तान खे तबाह कयो, इराक खे, सीरिया खे, लीबिया खे, यमन खे, इन्हनि सभिनी हाणे पाकिस्तान जो वारो अचे थो पियो, छाकाणि त हे ग्लोबलाइज़ेशन आहे। तंहिं करे तबाही बि ग्लोबल लेवल ते थींदी, मक़ामी लेवल ते न थींदी। त असां तइ त इहो कयूं त हाणे इन में असां पंहिंजी जाइ किथे था जाचूं, किथे था ॾिसूं, असां किथे ॾिसणु चाहियूं था। असांजा हिकिड़ा दानिश्वर आहिनि, उहे असां जहिड़नि पुठिते पियल कारकुननि खे रोज़ु सबक़ु ॾींदा आहिनि, बाबा तव्हां कहिड़ी सियासत था कयो, अञा पुराणे दौर जी सियासत था पिया कयो, हाणे नवां तरीक़ा अची विया आहिनि। इंटरनेट जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए दुनिया सां पाण खे ॻंढियो, ऑफिसूं क़ाइमु कयो। पर वाक़ई ॻाल्हि सही आहे, असां पोइते आहियूं जदीद दुनिया जा कोन्हनि खे। उहे वरी असांखे सबक़ु था ॾियनि, जॾहिं ॿाहिरियां माण्हू हिते अचनि था, असांजे धरतीअ ते कब्ज़ो कनि था, असांजे वसीलनि ते कब्ज़ो कनि था, उनजे ख़िलाफ़ु असां जॾहिं आवाज़ उथारियूं था। सिंध प्रोग्रेसिव कमेटी जॾहिं उनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे थी, तॾहिं उहे जदीद दौर जी ॻाल्हि करण वारा दानिश्वर असांखे सबक़ु था ॾियनि त बाबा इहा त तव्हां अॼु ई त मुखालफ़त था कयो। हे सॼी दुनिया, यूरोप जेको आहे, उन त इहा तरक़ी जेका आहे सा कोयले ते कई आहे। उन महिल हुननि खां विसरी थो वञे त इहा असां 200 साल पुराणी ॻाल्हि था कयूं। यानी मोबाइल जी ॻाल्हि करणी आहे, जेका कन वारी फ़ोन हुई उहा पुराणी थी वई। जेको कन जी फ़ोन थो खणे, अड़े तूं कहिड़ी दुनिया में थो रहीं। पर 300 साल अॻु में जेका आहे कोयले ते दुनिया थी, चवंदासीं यूरोप बि कोयले ते तरक़ी कई आहे, तंहिं करे हिते बि कोयले ते तरक़ी थी थिए। इहो असांजो दानिश्वर आहे। सियासतदाननि ते जेको आहे सो तबरा जी मार पई थी पए, कुझु कोन था कनि। वरी उहे घटि में घटि इन ग़लति चवनि था, चैलेंज त कनि था, ताक़त न ठाहे सघिया आहिनि, उन्हनि जूं कोताहियूं कमज़ोरियूं हूंदियूं। पर तव्हां त माॻई ग़ुलामीअ खे क़बूल था कयो। इहो कहिड़ो दानिश्वर आहे जेको क़ौम खे, उनजे नस्ल खे ग़ुलामीअ जा सबक़ ॾिए। भॻवान दुनिया बदिलजी वई आहे। हाणे अचो ॾिसो, हिते तरक़ी थी थिए, प्लम्बर जूं नौकिरियूं थियूं मिलनि पिया, ऐं ट्रक जी ड्राइवरीअ जूं नौकिरियूं थियूं मिलनि पियूं। ॿियो अञा छा खपे असांखे? इहे असांखे सबक़ था ॾिना वञनि पिया। यानी ज़मीन उहे खणी वञनि, असांखे नौकिरी ॾियो, पोइ हक़ छो मिलंदा? जॾहिं तव्हां साॻी पघार ते कमु करण लाइ तयारु हुजो त तव्हांजी पघार छो वधाई वेंदी? हफ़ीज़ कुरैशी साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कंदो, हिते पीर पागारे साहिब जो ज़िक्र थियो आहे, ऐं असां बि उन जी वरसी मल्हाईंदा आहियूं, सिफ़तुल्लाह शाह जी। हफ़ीज़ कुरैशी साहिबु चवंदो त जॾहिं अंग्रेज़ कोर्ट फ़ैसिलो कयो त पीर पागारे खे फांसी ॾिजे, त पोइ अंग्रेज़ ॾाढो परेशान आहे त फांसी ॾियूं या न ॾियूं, अलाए छा थी वेंदो। पोइ पीर साहिब जा हिकिड़ा 2 मुख्य ख़लीफ़ा, उन्हनि जा नाला ॿुधाईंदो, मूंखां विसरी विया। उहे जेको मक़ामी अंग्रेज़ ऑफिसर हो, कर्नल, उन सां वञी मिलिया ऐं उनखे चयूं त साईं पोइ भला घटि में घटि लाश त असांखे ॾिजो न। त हफ़ीज़ कुरैशी चवण त अंग्रेज़ उन महिल फ़ैसिलो कयो त पागारे खे फांसी ॾेई छॾियो। छो त हुन सम्झो त हे ज़हनी तौर ते इहो क़बूल करे वेठा आहिनि त हाणे इहा फांसी ईंदी, तंहिंजे करे इहे मज़ाहिमत न कंदा, हाणे फांसी ॾेई छॾियो। साईं हुननि ॾेई छॾी। त जॾहिं असां इहो क़बूल करे था वियूं पहिरीं त हाणे मालिक इहे आहिनि, असांखे रुॻो कोटवार जी, को चौकीदार जी, असांखे ड्राइवर जी नौकिरी मिले उन जंहिंमें, त पोइ असां कॾहिं बि बहसत क़ौम जे उन्हनि जे साम्हूं न थी सघंदासीं, मालिकी न वठी सघंदासीं। तंहिं करे इहो फ़ैसिलो करणो त असांखे मालिकी खपे, नौकिरी खपे। इहो मरहलो अॻु में बि आयो, क़ौमी तहरीक। मां इहा चवंदो आहियां न, क़ौमी तहरीक हिकिड़े मरहला था हुन में थियनि। हिकिड़ो हुनजो मरहलो हुयो बम्बई खां अलहदगीअ वारो हो। ॿियो हुनजो मरहलो वञण ठहण सां शुरू थियो, जेको हुन खां तरक़ी याफ़्ता हुयो।
टियों हुन जो मरहलो 71 खां पोइ बांग्लादेश खां पोइ थियो। उन मरहले ते 2 ॻाल्हियूं असांजे साम्हूं हुयूं, उहे ई जेके अॼु साम्हूं आहिनि। जेम्स सैद चयो असांखे सिंधी माण्हुनि खे त अचो सिंध जी मालिकी वठूं। लिखियो पिया, मां कल्ह बि पढ़ां पियो, यासीन साहिब जो किताबु हिते पियो आहे, उन में मुख़्तलिफ़ शयूं मूं सुबुह ॾिठियूं पियूं, वरी ताज़ो थियो त उन महिल जेम्स सैद जेको घुर कई आहे त सिंध जी सियासी इक़्तिसादी ऐं माशी ख़ुदमुख़्तारी, सिंध ते वसीलनि धरतीअ ते सिंधियुनि जो इख़्तियार हुजे, सिंध जूं ज़मीनूं सिंध जे हारियुनि वटि हुजनि, सिंध में सिंधी ॿोली हलंदी हुजे, माना मालिकी खपे हिन धरतीअ ते। ॿिए पासे ॿी सियासत ज़ुल्फ़िकार भुटे जी, जंहिं चयो त अचो मां तव्हांखे नौकरियूं वठी ॾियां, मां बि नौकिरी कयां थो, हिन मुल्क जा मालिक पंजाबी हूंदा, मां बि हुनजी नौकिरी थो कयां, अचो तव्हांखे बि नौकिरी वठी ॾियां। नतीजा कहिड़ा थिया आहिनि अॼु ॾिसूं, हुन ते ॻाल्हायूं वेही। अॼु हुनजे पार्टीअ जा माण्हू रोज़ रोअनि था त पंजाब में इहो ॿियो कानून थो हले, सिंध में ॿियो कानून थो हले, असांजी ॻाल्हि ॿुधी नथी वञे। सिंध गैस पैदा थी करे सिंध खे गैस पूरो मिले ई नथो, सिंध खे पाणी पूरो नथो मिले, चवनि था न पीपुल्स पार्टी जा लीडर। ऐं असां हिन जे लाइ विढ़ूं था, पंजाब खायो थो वञे पियो। इन जे लाइ जेकॾहिं तव्हां वाक़ई सम्झो था त सिंध सां ज़्यादती थी आहे त पंहिंजे लीडर जे क़बर ते वञी मातम कयो, उहो इहे सिंध जूं शयूं विकिणी ॾेई आयो मर्कज़ खे, ॿिए कंहिं न ॾिनियूं हुयूं, उन इहे ॾिनियूं उन्हनि खे। त असांखे फ़ैसिलो करणु खपे त असां मालिकी वारी जिदोजहद करणी आहे, नौकिरी वारी करणी आहे, त पोइ उन जिदोजहद जा पंहिंजा पंहिंजा तौर तरीक़ा, पंहिंजा पंहिंजा उन जा मयार हूंदा, पोइ त ईअं थिए। फ़लस्तीनी जेके आहिनि अजायो एॾा पिया था माण्हू मरनि, रोज़ानो हुननि जा 15-20 माण्हू था पिया रोज़ानो मरनि, ॿार वॾा वॻिया सवे माण्हू जेलनि में पिया आहिनि। इज़राइल हिकिड़ो जदीद तरीन मुल्क आहे, उहो ॾाढियूं हुते वॾा रोड पियो थो ठाहे, जेका फ़लस्तीनी ज़मीन सदियुनि खां पहाड़ वीरान पई उनखे आबाद पियो थो करे, वॾा रोड फस्ट क्लास, हुते बिजली घर पिया था ठहनि। फ़लस्तीनियुनि खे हुते हुनजी नौकिरी करणु खपे, उन में प्लम्बर ड्राइवर जूं जेके आहिनि इलेक्ट्रीशियन जूं नौकिरियूं वठणु खपनि हुनखे। इट इज़ टेक्निकल दौरु आहे, असांखे दानिशर इहो था ॾसनि। पोइ हिंदुस्तान जेको आहे उहो हींअर दुनिया सां तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां कुलो कुले में थो मिलाए हले पियो। जर्मनीअ खां वठी कैनाडा ताईं उन्हनि सभिनी खे जेके आहिनि से इहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मुहैया थो करे। कश्मीरनि खे खपे त उन में वञी पंहिंजे लाइ नौकिरियूं थो ॻोल्हनि। कश्मीर ते मालिकीअ जे लाइ अजायो था पिया माण्हू माराइनि। ऐं जेकॾहिं ईअं केरु सम्झे थो त हिमत हुजणु खपे त अचे खणी वाह असां बिल्कुलु ॿुधंदासीं, गौर कंदासीं। पर असां इहो सम्झूं था त क़ौमुनि उन्हनि ई तरकीब उन्हनि ई कई आहे जिन पंहिंजो इख़्तियार हासिलु कयो आहे। चीन अॼु जेको दुनिया जो हिकिड़ो सुपर पावर थींदो पियो वञे तरक़ीअ लाइ, एॾा जिथे किथे उहो थो पियो करे। चीन इन जे लाइ तॾहिं थियो जॾहिं माओज़ी तंग उन्हनि खे अंग्रेज़ ऐं जापानी साम्राज्य खां निजात ॾियारी। बुनियादी स्ट्रक्चर उन ठाहियो, माण्हुनि खे नशे माने कढियो, माण्हुनि खे इब्तिदाई तालीम 100 सैकड़ो माण्हू तालीम याफ़्ता उन बणाया। तंहिंखां पोइ अची दिंग सियाओपिंग साहब ऐं उनजा साथी इन लाइक़ु थिया त उहे इहे मनसूबा कनि। उहे छा आहिनि मनसूबा, हिननि ते फ़िलहालु नथा ॻाल्हायूं। हिंदुस्तान जेकॾहिं अॼु एॾो तरक़ी याफ़्ता थी सघियो आहे इन जंहिंमें त हिंदुस्तान खे गांधी ऐं नेहरू आज़ादी वठी ॾिनी। न त नेहरू एॾो पढ़ियल माण्हू हो उन जंहिंमें, उन केतिरनि माण्हुनि चयो त तूं जेको आहे सो तालीमी इदारा खोल ऐं तूं नौकिरियूं पाण बि वठि। इहो ई हुनखे चयूं तूं पाण बि नौकिरी वठि ऐं पोइ हिंदुस्तानी माण्हुनि खे बि नौकिरियूं वठी ॾे। उहो वठे हा त अॼु कहिड़ो असरु हुजे आहे हिंदुस्तान जो। पर हुन जॾहिं चयो त न अंग्रेज़ कॾहिं असांखे हिंदुस्तान जो वाली वारिस थियणो आहे, तॾहिं अॼु पाकिस्तान जा जेके हक़ीक़ी दानिशर आहिनि उहे बि चवनि था त हिंदुस्तान अॼु जेको कुझु आहे उहो नेहरू जे करे आहे। त असांखे हाणे थोरो शयुनि खे क्लियर बि करणु घुरिजे। इहे ॻाल्हियूं जीअं मूं चयो त जेके अॼु ॻाल्हियूं थियूं सुठियूं थियूं घण तरफ़ियूं उन जंहिंमें जेके कोताहियूं कमज़ोरियूं क़ौमी तहरीक जूं उन्हनि जी निशानदेही थी, इहो ठीकु आहे। पर हाणे इहो सींड में मारवीअ सां कमु न हलंदो, थोरो स्पेसिफिक थियणु पवंदो असांखे त कंहिं कहिड़ा कम कया आहिनि, कहिड़ी धुर कहिड़नि माण्हुनि उहे कम कया आहिनि जंहिंसां क़ौमी तहरीक जी हीअ सूरत हाल थी आहे। थी सघे थो मूं कया हुजनि, मुंहिंजे नाले सां निशानदेही थियणु खपे।
ॿियनि जी बि थियणु खपे, कीअं न त वेंदी ॻाल्हि। बाक़ी हाणे ईअं ॻाल्हियूं करणु साईं सवलियूं आहिनि। ॿाहिरियनि माण्हुनि जा लश्कर ॾिसी पोइ जेको आहे ॿाहिरियां माण्हू हज़ारे लखे फ़ौजूं वठी अचनि त उन्हनि खां मुतासिर थी चइजे त हाणे इहे माण्हू घणा थी विया, असांजा माण्हू थोरा आहिनि, तंहिंजे करे बेकार आहिनि। पश्तून जेकॾहिं हिते अची कब्ज़ो करण था कराची अचनि, उते उन्हनि जी भींग लॻी पई आहे। कराची सिंध जेका आहे सुखियो सताबो इलाइक़ो आहे, उते उहे सिंध ते कब्ज़े करण जे लाइ अचनि था। जेकॾहिं उहे 5000 माण्हू अची विया, तंहिंजे करे उहे मोतबर थी विया ऐं असां चऊं त क़ौमी तहरीक उन्हनि खां बि बेकार आहे। इहा अजीब ॻाल्हि आहे। उहे चाहिनि छा था ऐं क़ौमी तहरीक छा आहे, असां पाण उन में कहिड़ो था किरदारु अदा कयूं। हाणे अजीब ॻाल्हि, मतिलबु जेकॾहिं कंडेम ई करिणो आहे त बेशक कबो रहिजे, कुझु ई कोन थो थिए। उहो माण्हू अॻुवा थी विया आहिनि वीचारा, उन्हनि जूं 2 माइर भेनर हलंदियूं थी वठनि, छा इहा सही आहे ॻाल्हि? 4 सालनि खां सिंध प्रोग्रेसिव कमेटी उन ते जिदोजहद पई थी करे। 2014 खां वठी अख़बारूं पियूं आहिनि, रुॻो सिंधी न अंग्रेज़ी उर्दू अख़बारूं उन जूं गवाह पियूं आहिनि। ईअं चई छॾणु त केरु नथो उनजी करे। बाक़ी अदा उन में 4 जमायतुनि में माण्हू 100 था अचनि, 100 मां बिल्कुलु छाजे करे त उन जंहिंमें रुॻो उन्हनि 4 पार्टियुनि जा कारकुन था अचनि। ॿियो केरु अचे ई कोन थो। घर वेठा आहियूं असां हिते सखर में बुख हड़ताल थी, हुन जंहिंमें 2-3 दोस्त साईं वारा 2-3 हुया, बाक़ी जेके पार्टियूं हुयूं हुननि जा कारकुन ई वेठा। असांजी का ज़िमेवारी पंहिंजी बि त असां तयन त कयूं ऐं माण्हू कयूं था। माण्हुनि ॾे छा खणी वञूं, प्रोग्राम कहिड़ो खणी वञूं, जॾहिं इहा जेके माण्हू हलाइनि था पिया क़ौमी तहरीक या लेफ्ट जी सिंध प्रोग्रेसिव कमेटी कोन था कनि, सही आहे मञोसीं। पोइ भला जेके दोस्त चवनि था त इहे कुझु नथा कनि, उन्हनि छा कयो आहे? पाण खां पुछूं असां, बाबा उहे बेकार आहिनि, तव्हां सुठो कमु कयो। तव्हां चओ था त हिननि खे ॼाण कोन्हे का तहरीकूं कीअं हलंदियूं आहिनि, अवाम सां जुड़ण सां। भाऊ तव्हां कयो न, तव्हां कंहिं झलियो? मां घर सुतो पियो हुजां, करे केरु ॿियो न करे त उन ते फिटकार पई पए, ईअं कीअं थींदो? सो इहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। अलाह सुमरो या उहे माण्हू उन वक़्त जा जेके चैलेंज आहे उन्हनि खे उन्हनि मुंहुं ॾिनो, जेके उन मरहले ते हुयूं। जीअं मूं चयो जेका सूरत हाल हुई, अॼु जी सूरत हाल जा चैलेंज ॿिया आहिनि। उन्हनि चैलेंज जो यकीननि अलाह सुमर या GM सैद ता क़यामत ताईं जा हल कोन लिखी ॾेई विया आहिनि। GM सैद जॾहिं क़ौमी तहरीक हलाई, उन वक़्तु दुनिया में सर्द जंग हुई, उन वक़्तु सूरत हाल बिल्कुलु ॿी हुई। सर्द जंग ख़तमु थी वई आहे, मिसाल हिकिड़ो, दुनिया ॿी थी वई आहे। हाणे उन्हनि जा क़ौमुनि जा हक़ पंहिंजी जाइ ते मुसलम आहिनि, पर उनजी हिकमत मिलियूं त अॼु जे दौर जे हिसाब सां ठहंदियूं न, उहे असांखे ठाहिणियूं आहिनि। मतिलबु सर्द जंग में कंहिं बि क़ौमी जिदोजहद लाइ तहरीक जे लाइ इहो ज़रूरी हूंदो त कंहिं न कंहिं पाड़ेसरी या कंहिं ॿी हुकूमत जी मदद उहा वठे ऐं ज़ाहिर आहे उन जे लाइ उनखे उन एजेंट थियणो पवंदो। अॼु जी तक़ाज़ा इहा न आहे। अॼु दुनिया जेको असां चऊं था ॻंढिजी वई आहे, त उनजो इहो आहे त माण्हू डायरेक्ट हिक ॿिए सां ॻंढिजी विया आहिनि। दुनिया जा आज़ादी पसंदि, इंसान दोस्त, इंसाफ़ पसंदि माण्हू डायरेक्ट हिक ॿिए जा मददगार थी सघनि था। हाणे उहे कीअं था थी सघनि, इहो असांखे करिणो आहे। जेके माण्हू हिते वेठा आहियूं, जेके इन्हनि खे शयुनि खे सम्झूं था, छा लतीफ़ चयो त अलाह ॾाई मथियां ॾायूं ॾुख ॾिसनि, त जेको सम्झे थो फ़र्ज़ु उन ते ई थो थिए साईं, ॿिए ते नथो थिए। ऐं निजात क़ौम जी सियासी जिदोजहद सां ई थींदी। ऐं सियासी जिदोजहद मतिलबु मालिकीअ जा हक़ जेकॾहिं असां वठूं था, मां उन पस मंज़र में थो ॻाल्हायां। जेके चवनि त नौकिरी वठणी आहे, उन लाइ ज़ाहिर आहे ॿिया कम थींदा, पर छाकाणि त असां उहा था चऊं त मालिकी वठूं, उहा जिदोजहद सियासत ज़रिए थींदी ऐं सियासत सियासी जमायत जे ज़रिए थींदी। कम्युनिस्ट पार्टीअ बाल्शविक इनकलाब आंदो, कांग्रेस हिंदुस्तान खे आज़ादी वठी ॾिनी, अवामी लीग बांग्लादेश खे आज़ादी वठी ॾिनी।
सियासी पार्टियूं ठहंदियूं आहिनि। हाणे असां हर को पंहिंजे पंहिंजे ख़्याल सां, दोस्तनि खे मां कंहिं सां ॻाल्हि कंदो आहियां, पोइ वरी चवंदा आहिनि दादा असां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां असां कमु कयूं था पिया क़ौम जो। आया ईअं थींदो आहे? इहो सही आहे? त हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु कंदो आहे, गॾिजी कमु थींदो न। गॾियल हिकु गॾियल जिदोजहद सां थींदा। हा, जेका गॾियल जिदोजहद हले थी पई, जेकॾहिं उन में के कोताहियूं, कमज़ोरियूं, बुरायूं दुरुस्त करण जेतिरियूं हिन त अचो त गॾिजी उन्हनि खे दुरुस्त कयूं। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त न इहे बुरायूं, बीमारियूं एतिरियूं इन्हनि में ख़राबु, हिन जो ठीकु नथियूं थी सघनि, त पोइ तव्हां अचो अॻिते, तव्हां नई शइ खणी अचो, बहितर शइ खणी अचो। थी सघे थो असां तव्हां सां गॾिजूं। हिकिड़ी ॻाल्हि त कयो न, हिकिड़ो रस्तो त वठो न। पाण ठाहियूं मुख़्तलिफ़ फोरम, लेक्चर करायूं, बाक़ी जिदोजहद असांजे मर्ज़ीअ वारी केरु ॿियो करे, ईअं त कोन थींदो आहे। मां इहो ई ॻाल्हि ख़तमु थो कयां ओतड़े त अला बख्श या ॿिया माण्हू हैदर भाई जतोई वारा पंहिंजे वक़्त जो जेको चैलेंज हुयो, उन्हनि माण्हुनि जी मज़ाहमत आहे जेका असांखे सिंध सलामत शिकिल में अञा ताईं पुॻी आहे। इहो सदियुनि खां सिंध ते अटैक थींदा था रहनि पिया, उन्हनि जी शिकिल बि आहे, अॼु को अटैक बि उन्हनि जो तसलसुल आहे। पर इहा हर दौर जे मुहिब वतन माण्हुनि जी मज़ाहमत जो नतीजो आहे त सिंध अञा ताईं असां ताईं पहुती आहे। हाणे सभिनी खां ख़तरनाक हमिलो आहे, उन महिल ॿार असां ते आहे, असां छा था कयूं? ऐं उन जे लाइ मां बसि इहो ई चवंदुसि त उनजो ज़रियो इहो ई आहे त पंहिंजो जाइज़ो वठिजे, छंड छाण कजे, बहसियत क़ौम जे, बहसियत कंहिं तंज़ीम में आहियूं त उनजे, बहसियत फ़र्द जे, पंहिंजो बि असां छंड छाण कयूं ऐं उन्हनि जी निशानदेही कयूं। कंहिं माण्हुनि, कहिड़नि ग्रुपनि कहिड़ा कम सही कया आहिनि, कहिड़ा ग़लति कया आहिनि, ऐं पोइ नओं रस्तो कयूं। ऐं जेको बि सलाह ॾियूं न, कुंजी उन जी आहे त सलाह उहा ॾियूं जंहिंमें असां पाण किरदारु अदा कयूं। ॻाल्हि जेका आख़िरी ऐं बुनियादी आहे न, सा इहा आहे, छो त जेकॾहिं मूंखां तव्हां सलाह वठंदव ऐं मूंखे ख़बर आहे त इन में जेका बि सलाह बीहंदी मूंखे को किरदारु अदा करिणो न आहे, त मां तव्हांखे अहिड़ी सलाह ॾींदुसि जो 7हीं माड़ ताईं पुॼाए छॾींदुसि, पोइ भली जंग भॼेव। पर जेकॾहिं मूंखे इहा ख़बर आहे त जेका बि मां सलाह ॾींदुसि उन में मूंखे बि ज़िमेवारी अदा करणी पवंदी, त पोइ मां सलाह काराइती ॾींदुसि जेका हक़ीक़तुनि ते ॿधल हूंदी। तव्हांजी महिरबानी। महिरबानी साईं ख़ालिक जुनेर साहब, असांजी हिन अॼु जी तक़रीर जो ख़ासि मुक़ररु। महिरबानी दोस्तो, असांजे सदारती तक़रीर जे लाइ असांजो कामिल हाशिम खोसो साईं हिन वक़्तु जी सिंधमास जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे ऐं उनखे गुज़ारिश कंदासीं त जी पंहिंजे ख़्याल में साईं आज कामिल हाशिम खोसो। दोस्तों ऐं साथियो, जेसिन सभिनी दोस्तनि तमामु सुठो जाइज़ो वरितो हालतुनि जो ऐं शहीद अल्लाह बख्श ते ख़िराज तहसीन पेश कयो। शहीद अल्लाह बख्श उमिरो हिकिड़ी तारीख़ साज़ शख़्सियत आहे। शहीद अल्लाह बख्श ते गुफ़्तगू करणु तारीख़ ते गुफ़्तगू करण जे बराबरि आहे। वाक़ई वॾो हिकिड़ो जीनियस माण्हू हो, जीअं दोस्तनि बि ॻाल्हायो, ऐं उन दौर जे हिसाब सां जेके उन ॻाल्हियूं कयूं, उन दौर जा माण्हू जेकर उन सां बीहनि हा त वाक़ई सिंध जी सूरत हाल न हुजे हा। अॼु जो ही जेको इजलास आहे या जेको दोस्तनि प्रोग्राम अरेंज कयो आहे, हिन जी मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾी अहमियत आहे। ऐं हिते जेके जेतिरा दोस्त मौजूदु आहिनि उनमें वॾी अक्सरियत नौजवाननि जी आहे। ऐं का बि जमायत सदाईं रस्तनि ते न हूंदी आहे ऐं न ई रुॻो कमरनि में हूंदी आहे। हर प्रोग्राम जी पंहिंजी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। यकीननि जेकॾहिं अॼु जो प्रोग्राम रोड ते हुजे हा, जलसो वॾो हुजे हा, त इहा गुफ़्तगू कोन थी आहे, उते वरी ॿी गुफ़्तगू थी आहे। ऐं अॼु जेका गुफ़्तगू संजीदे क़िस्म जी थी आहे, जिते सभिनी दोस्तनि हिकिड़े क़िस्म जूं तनक़ीदी गुफ़्तगू बि कई ऐं हिकिड़ा राया ऐं माज़ी जो जाइज़ो बि वरितो, हाल जी सूरत हाल खे बि ॾिठो ऐं मुस्तक़बिल जो लाहे अमल जी
ॻाल्हियूं थियूं यकीननि इहे ॻाल्हियूं रोडनि रस्तनि ते कोन थींदियूं आहिनि, इन लाइ नंढा इजलास हर पार्टी इहे कंदी आहे। हुनजे करे GS समाज जे दोस्तनि हीउ प्रोग्राम जेको कयो आहे, दोस्तनि खे जस हुजे। तारीख़ जे हिन दौर ते नज़र विझूं था त इहो महसूसु थिए थो त ताक़तवर धुरियूं ॿियनि कमज़ोर क़ौमुनि खे या उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़े करण लाइ जेके हिकमत अमलियूं अख़्तियार कनि थियूं, त असांखे इहो महसूसु थिए थो त मज़हब जो ग़लति इस्तेमालु, नस्ल परस्ती जो इस्तेमालु, यानी मज़हब जो एतिरो इस्तेमालु फ़िरक़े परस्ती ताईं हली वञनि, इहे सिलसिला जेके बि आहिनि, असां ॾिसूं था त असांजी सिंध खे बि कमज़ोर करण लाइ, उन ते कब्ज़े करण लाइ अॼु ताईं मज़हब खे इस्तेमालु कयो थो वञे। उनजे करे जेकॾहिं इन मां जान छॾाइणु चाहियूं था असां, त असां क़ौमी ॿधी ते ज़ोर ॾियूं, नेशनलिज़म ते ज़ोर ॾियूं, सेक्युलरिज़म ते ज़ोर ॾियूं, जेको ॾींदा बि रहिया आहियूं। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में जीअं दोस्तनि चयो त क्लियर कट वाज़े नमूने सां हिकिड़ो रस्तो अख़्तियार करणो पवंदो, वाज़े लकीर कढणी पवंदी ऐं हिकिड़े पासे थियणो पवंदो। असां हिक ई वक़्तु नेशनलिज़म जी बि ॻाल्हि कयूं था, वरी मज़हबी धुरियुनि सां बि वक़्ती तौर ते हलूं था, इन सां असांजो जेको मक़सदु आहे उनखे नुक़सानु थिए थो। त बुनियादी ॻाल्हि इहा आहे, तव्हां ॾिसो त मज़हब जो इस्तेमालु कीअं दुनिया में थियो आहे, अॼु बि थिए पियो। मज़हब जे हिसाब सां जेको वॾे में वॾी मर्कज़ी पॉइंट आहे, मगो मदीनो जंहिंखे चवनि था, सऊदी अरब जेको जंहिंखे चवनि था, अॼु उहो कंहिंसां अलाई में आहे। यानी वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ हुननि जे मफ़ाद जी तक़ाज़ाई आहे त हू फ़लस्तीन जे बजाए इसराइल सां बीठो आहे, हू शाम जे ख़िलाफ़ु आहे, हू ईरान जे ख़िलाफ़ु आहे, जेके मुस्लमान मुल्क सॾजनि था। यानी पंहिंजी क़ौमी मफ़ादनि जे लाइ हू मज़हब खे कोन था ॾिसनि, उनखे घटि अहमियत ॾियनि था, क़ौमी मफ़ादनि खे वधीक अहमियत ॾियनि था। हिते जेके असांखे ग़ुलाम बणाईंदड़ कुवतूं आहिनि, उन्हनि हिकिड़े दौर में जेको आहे सो मज़हब खे इस्तेमालु कयो, अॼु बि मज़हब खे इस्तेमालु कनि था। हू कंहिं वक़्तु अमेरिका जे वेझो आहे, अॼु चाइना जे वेझो आहिनि। रूस जे वेझो जेको या सोशलिज़म जी जेको ॻाल्हि कंदो उनखे जेको आहे सो रूस जो एजेंट चवंदा, हिंदुस्तान जो एजेंट असांखे चवंदा। त अॼु उहे रूस सां गॾु मशक़ूं था कनि। इन मां ॻाल्हि इहा साबित थिए थी त क़ौमूं पंहिंजा क़ौमी मफ़ादनि खे वधीक अहमियत ॾियनि थियूं बनिस्बत कंहिं नज़रिए जे। नज़रियनि जो ऐं मज़हबनि जो जेको इस्तेमालु आहे उहो क़ौमुनि खे ग़ुलाम करे थो, क़ौमुनि जे वसीलनि ते कब्ज़ो करे थो। उन करे ज़रूरत इन शइ जी आहे त जेका ग़ुलाम क़ौम आहे, महकूम क़ौम आहे या महकूम तबिका आहिनि, उहे इन्हनि शयुनि खे सम्झी, इन्हनि शइ खे सम्झी अॻिते जदोजहद कनि, तॾहिं जेको आहे सो क़ौमी ॿधी खे वधीक अहमियत ॾियनि। हीअ जेका नस्ल परस्ती जी सोच आहे, मुहाजिर नस्ल परस्ती जे नतीजे में असांखे केतिरो नुक़सानु थियो आहे, अञा उहो नुक़सानु जारी आहे। त वरी पख़्तून नस्ल परस्ती जी सोच जिते दाख़िल कई पई वञे। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो वाज़े नमूने सां, चिट में कंहिं बि जेको सो जज़्बाती अंदाज़ सां। इहे ई जॾहिं नई नई MKM ठही त उन में खोड़ लेफ्ट जा माण्हू हुआ ऐं उन्हनि जे कोशिशुनि सां, उन्हनि जे मज़मून सां काफ़ी माण्हू जेको आहे सो उन्हनि शयुनि खां मुतासिर थिया। हाणे बि काफ़ी लेफ्ट जा दोस्त जेको आहे सो इहे पश्तून जेका तहरीक इहा हली आहे, त तहफ़ुज़ नाले मां ई ज़ाहिर आहे त उहा नस्ल परस्त हिकिड़ी नाले मां ई हिकिड़ो ज़ाहिर थिए थी। त बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त शहीद अल्लाह बख़्श जो किरदारु बि असांखे इहो ॾस ॾिए थो त हालतुनि जे हिसाब सां असांखे क़ौमी मफ़ादनि खे अहमियत ॾींदासीं, असां बहसत क़ौम जे सिंध खे मुस्तक़बिल में हिकिड़ी आज़ादु बावकार नमूने सां ज़िंदा रही सघंदासीं, आज़ादु कराए सघंदासीं ऐं पंहिंजी इन्हनि नसुलनि जा जेके वसीला आहिनि उहे बचाए सघंदासीं। तव्हांजी महिरबानी। जी महिरबानी। हिकु भेरो सभिनि दोस्तनि सां, हिकिड़े प्रोफेसर दोस्त जो आख़िरी नंढे जुमिलनि सां, उमेदु आहे त क़ौम जा फ़र्द रहबरनि जी उन्हनि ॾियाटुनि मां जोति वठी नई जोति जलाईंदे ऊंदाई खे तड़े कढंदा ऐं जोति मां जोति इहो आहे सग ऐं शक्ति ग़ुलामी जी कारी ॿाट खे निहोड़ी ॾींदी। इन लफ़्ज़नि सां हिन जी तक़रीब ख़तमु था कयूं। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। सामाईन, GSN महाज़ पारां सखर में शहीद अल्लाह बख़्श सूमरो जी शख़्सियत बाबति थियल प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अवां जी ख़िदमत में पेश कई वई।
प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन